बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एंड वेरी गुड मॉर्निंग। कीअं दोस्तों, तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैरियत सां? उमेदु आहे तव्हां ठीकु ठाक हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। ज़िंदगी जूं रौनकूं आहिनि, बहारूं आहिनि, सभु सिहतमंद ज़िंदगी सां सलाहियल आहिनि। जॾहिं बि सिहत में थोरो मसइलो थींदो आहे त यकीनन जिस्म जे कंहिं बि हिसे में थोरी तकलीफ़ थींदी आहे त ॼण मज़ो न ईंदो आहे, ॻाल्हि न वणंदी आहे, सम्झ में न ईंदो आहे हाणे छा करे। सिहतमंद ज़िंदगी जॾहिं हूंदी आहे त हुनजो क़दुरु न हूंदो आहे। जॾहिं इंसान वटि सभु अलाह साईं जेके बि महिरबानियूं कयूं आहिनि इंसान ते, उन्हनि जो शुक्र अदा कयूं उनजे हुजण सां, उनजे हूंदे, ऐं जॾहिं उन्हनि में को मसइलो थींदो आहे उन सहूलियतुनि खे, उनखे त पोइ बाद में अहसासु थींदो आहे त असां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुयूं जिन जो असां क़दुरु न कयोसीं। सो बहरहाल अलाह साईं सभिनी खे बहितरीनु ज़िंदगी अता करे। ऐं ज़ाहिर आहे मुल्क जा हालात ऐं वाक़ियात कुझु हिन पासे जो महांगाई ॻाटी टोड़ थी वई आहे, उनखे कीअं मुंहुं ॾिजे, उनजे लाइ छा स्ट्रेटजी ठाहिजे, तमामु ज़रूरी आहे। अलाह कंदो सभिनी जा बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह। वक़्त जी इहा ई त तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे त गुज़री वेंदो आहे, उहो सुठो हुजे या ख़राबु या सख़्तु हुजे, पर गुज़री वेंदो आहे। असां हुन सां कीअं डील था कयूं, कीअं पंहिंजो पाण खे प्रिपेयर था कयूं, इहो असां पाण ते डिपेंड थो करे। सो अलाह कंदो हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो ऐं अलाह साईं असांखे कामयाबी ॾींदो इंशाअल्लाह। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। अॼु असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि। महिमान शख़्सियत जेका आहे सा उनजो तालुक़ु ख़ुदि मीडिया सां आहे ऐं मीडिया खे उन्हनि ज़बरदस्त तरीक़े सां ॾिठो आहे। उन ते तमामु सुठो कमु पियूं कनि। एंकर पर्सन आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, राइटर आहिनि ऐं गहरी नज़र थियूं रखनि। ऑब्ज़र्वेशन उनजी ज़बरदस्त आहे। मुख़्तलिफ़ सेशन्स में, सेमिनार्स में उन्हनि पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे ऐं तमामु सुठे नाले जो मालिक आहिनि। ऐं हींअर हिकु चैनल खे ऑन बि कनि पियूं ऐं उन्हनि खे लुक आफ्टर कनि पियूं, उते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स बि कनि पियूं। त कचहरी कंदासीं, मीडिया जे बारे में ॼाणण जी कोशिशि कंदासीं त मीडिया खे हिननि कीअं ॾिठो आहे, असांखे छा करणु खपे। अॼु असां सां गॾु तमामु सुठी असांजी होस्ट एंकर पर्सन नाज़िया अली मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं नाज़िया, आप ठीक हैं? जी बिल्कुल हैप्पी से। आपको और पूरे पाकिस्तान को, सब देखने वालों को गुड मॉर्निंग भी और अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपको पाकिस्तान की बेटी भी कहा जाता है, वो क्यों भाई? ये बस मैं अल्लाह ताला का भी बहुत शुक्र अदा करती हूँ और हमारे तमाम नाजरीन भी, जो लोग इतनी मोहब्बतें जिन्होंने मुझे बख्शी, और यही कहूँगी कि पाकिस्तान के लिए एक आरज़ू थी कि कहीं ना कहीं से कोशिश करती रही कि बस जहाँ भी काम करना है, मौका मिलना है, अपने मुल्क के लिए पॉजिटिव काम करना है। क्या बात है। तो पॉजिटिव क्या क्या काम किया नाज़िया ने? पहले आगाज़ कॉलम्स से लिखने से ही किया और उसी को मैं पहचान भी कहती हूँ अपनी, क्योंकि मेरे तमाम, अगर मैं सहाफ़ी भाइयों की बात करती हूँ तो ये पाकिस्तान की बेटी भी एक हिस्ट्री है पूरी, कि जिसमें कहा जाता था कि कराची की बेटी कर दिया जाए या कुछ, क्योंकि मुख्तलिफ़ शहरों से नहीं सहाफ़त के तौर पे जब काम किया, लेकिन कलम की एक ऐसी, क्योंकि मैं कलम की सिपाही वैसे भी कहती हूँ कि जिसने मुझे बोलना भी सिखाया। जब मैं एंकर की बात करती हूँ या मुख्तलिफ़ जितने प्लेटफॉर्म्स हैं, कि आज अगर वो ताकत है तो वो कलम की वजह से। तो बस वहीं से इस सिलसिले का आगाज़ हुआ कि मैं जब लिखती थी तो काफ़ी साल तक लिखती रही, तो नाज़िया के कलम से उसका लोगो जो होता था। लेकिन उस वक्त जब मुझे बड़ी मोहब्बतों के साथ ये एक अनाउंसमेंट हुई और बाकायदा तौर पे पाकिस्तान की बेटी का एजाज़ मिला, तो मैंने अपना लोगो भी पाकिस्तान की बेटी कर दिया। काफ़ी लोग ये समझते हैं कि शायद पाकिस्तान की बेटी लोगो है, जो मैं लिखती हूँ सारे कॉलम्स तो उसकी वजह से नाम साथ में है, लेकिन ऐसी बात नहीं, ये एक एजाज़ है मेरे लिए और मेरे मुल्क के नाम पे मिला, तो मुझे इस बात की बहुत खुशी है। ज़बरदस्त। हमारे यहाँ जो ख़वातीन हैं ख़ास तौर पे लिखने के हवाले से उनका नाम बड़ा महदूद सा है, बहुत चंद तादाद जो लिखती हैं। एंकर पर्सन तो बहुत ज़्यादा है, मेरे ख्याल से अब मर्दों को ढूंढना पड़ेगा, ख़वातीन तो इतनी ज़्यादा हो गई हैं, वो अच्छा बोल भी लेती हैं और अच्छा काम भी कर रही हैं। तो इस फील्ड में आने के लिए मतलब इंस्पिरेशन क्या थी आपकी, कैसे आना हुआ? अच्छा, बड़ा इनिशियली ये हुआ है कि ये सब भी वैसे जानते हैं, इतने मुख्तलिफ मैं इंटरव्यूज़ में बता चुकी हूँ, लेकिन मैं बचपन से लिखती थी और मैं अपने उस्तादों का अगर बताऊँ तो हकीम मोहम्मद सईद मरहूम है, मसूद अहमद बरकाती मरहूम है, कि जो मैं नाम बहुत खासा बड़ा है, नौनिहाल के मैं लूँ नहीं, तो बचपन में बच्चों की कहानियाँ लिखा करती थी। लिखने का मुझे शौक़ था। शेर व शायरी भी जिस एज में लोग नहीं करते, नहीं बच्चे तो नहीं कर रहे होते, लेकिन मैंने 8-10 साल की एज में शेर व शायरी स्टार्ट कर दी थी। तो वो कुछ थी कि बस ख्वाहिश के बस लिखते हैं, कुछ होते हैं लोग, तो रिसर्च की भी बहुत ज़्यादा आदत थी। तो ये जॉब से भी पहले के काम, यानी मीडिया में भी जब आगाज़ किया, उससे पहले भी बस एक न्यूज़पेपर में कॉलम लिखा और उसके बाद फिर लीडिंग न्यूज़पेपर की हम बात करें हमारे यानी मुल्क के, वहाँ से एकदम से कॉल है, उन्हीं का चैनल भी था, तो वहाँ आगाज़ हो गया एंकर। कितना अर्सा हो गया नाज़िया आपको? मुझे 16 ईयर्स हो चुके हैं, 16 साल। मैंने तो अपनी ज़िंदगी में, कि
کہتی ہوں اس فیلڈ نے مجھے پالا ہے, سیلف میڈ ہوں میں. ماشاءاللہ, جی زبردست. تو کہتے ہیں کہ کامیابی کے پیچھے مردوں کے لیے تو یہ کہا جاتا ہے نا کہ عورت کا ہاتھ ہوتا ہے, لیکن ایک عورت کے کامیابی کے پیچھے اس کے والد کا ہاتھ زیادہ تر ہم نے دیکھا ہے. ہاں, لیکن دیکھیں آپ مجھ سے سوال کرتے تو میں نام ہی یہ لیتی. تو یہ جو پوری میری ایک جرنی ہے اور اسٹرگل ہے, میں اسپیشلی جب میں, کیونکہ بچوں کے لیے بھی ویمن امپاورمنٹ پہ کچھ ایسی چیزیں ہیں جب میں سوشلی بھی اپنی فیلڈ میں رہتے ہوئے کام کرتی ہوں تو ان چیزوں پر زیادہ کرتی ہوں فوکس. اس میں یہی ہے کہ خواتین کو جس طرح سے ڈیگریڈ کیا جاتا ہے, میں یہ سمجھتی ہوں کہ ایسا یعنی ہونا نہیں چاہیے. اسپیشلی ہمارے یہاں ایک وہ ڈاٹ بنا لیتے ہیں, ایک بیریئر بنا دیتے ہیں لائن لے کر کے. خواتین بھی بہت زیادہ بول رہی ہوتی ہیں کہ مرد ایسا نہیں کرتے, مرد یہ کرتے ہیں, یا ان کی وجہ سے ناانصافی ہوتی ہے معاشرے میں. تو میری ایگزامپل ہے وہ والی کہ میں سب کو یہ ایگزامپل دیتی ہوں کہ میری کامیابی کے پیچھے یا میری اسٹرگل جتنی رہی, میں نہیں جانتی تھی کہ میرے پیرنٹس اتنی جلدی چلے جائیں گے اور میں ایک دم سے پریکٹیکل لائف میں آ جاؤں گی. لیکن اگر میرے فادر کی سپورٹ نہیں ہوتی, کہ اس سے پہلے ہی بچپن سے کہ جو ہمارے یہاں کانسیپٹ ہے نا, جب اولاد ہوتی ہے تو سوچ رہے ہوتے ہیں ایجوکیشن کی, یہ ہائر ایجوکیشن ہے تو یہ لڑکا ہے تو اس کو دینی ہے, اور فیمیلز ہیں تو اب ان کو خواتین کو پڑھا کر کیا کرنا ہے کہ انہوں نے دوسرے گھر چلے جانا ہے. یہ تضاد نہیں تھا. وہ جو کانفیڈینس دیا گیا اس کی بدولت آج میں کچھ کر سکی نا. اس کے بعد مجھے یہ تھا جب باپ ایک کہہ دینا کہ یہ میری بیٹی نہیں بیٹا ہے, اور کافی لوگ اس سے بھی اختلاف کرتے ہیں, کہتے ہیں نہیں کیوں بیٹی کو نہیں فخر سے کہا جا سکتا. ایسی بات نہیں ہے. اللہ تعالیٰ نے جو فرق رکھا ہے عورت اور مرد کا وہ ہے, یقیناً ہے. تو اس کے اندر اگر کوئی فخر سے کہتا ہے تو یہ بہت بڑی بات ہوتی ہے. اور میں سمجھتی ہوں کہ ہمارے یہاں یعنی جتنے بھی دیکھنے والے ناظرین بھی ہیں کہ اب اس چیز سے نکل جائیں. عورت, جب ہم ویمن امپاورمنٹ کی بات کرتے ہیں, عورت کی ترقی یا عورت کی کام کرنا اور یعنی کس طرح سے وہ آزادی نہیں ہے وہ صرف, لیکن مستحکم ہونا بڑا ضروری ہے, ذمہ داری ہے. اور جب آپ کو لوگ پہچاننا شروع کر دیتے ہیں تو آپ لوگوں کو نہیں جانتے لیکن لوگ آپ کو جانتے ہیں. آپ کی باڈی لینگویج, آپ کا بولنا, آپ کا بیٹھنا, آپ کا سوچنا, ساری چیزیں مانیٹر ہو رہی ہوتی ہیں. اور سیٹلائٹ پہ یا کسی بھی میڈیا کے پلیٹ فارم پہ کچھ نہیں پتا کہ کون کہاں کیسے دیکھ رہا ہے, ان کے ذہن میں کیا سوالات آ رہے ہیں آپ کے ہمارے بارے میں. اچھا نازیہ, میڈیا کو کیسے دیکھا آپ نے, کیسا ہے یہ مطلب میڈیا پاکستان کا, خاص طور پر اگر پاکستان کی بات کی جائے تو؟ اچھا, میڈیا کے لیے میں کہوں گی کہ میڈیا میرے لیے تو یہ ہے کہ ہر اینگل سے میں نے دیکھا کہ ایک بچپن سے تو مجھے کریز تھا کہ بہت زیادہ کہ یعنی سب کو ہوتا ہے میرا خیال ہے کہ ٹی وی پہ آنے کا, اور شوبز کا بھی. مجھے میڈیا اس طرح سے ملا کیونکہ میں نے اسٹرگل اپنی بتائی آپ کو, تو اس میں نے شوبز میں بھی کام کیا, یعنی پارٹ ٹائم کے چینل پہ کر رہی ہوں, بھاگ دوڑ بہت کی حد سے زیادہ. جیسے ابھی سب کو لگتا ہے کہ نازیہ کو ایک دم سے سب کچھ مل گیا ہے, اس کے پیچھے ایک بہت زیادہ اسٹرگل ہے. تو اس وقت یعنی مجھے ایسا لگتا تھا کہ یہ سب کچھ صرف خواب ہوتا ہے, لیکن انسان کے پاس بہت ساری چیزیں یعنی بائی لک بھی, بائی چانس بھی آ جاتی ہیں اللہ تعالیٰ کی طرف سے. میڈیا کے لیے میں کہوں گی کہ دور کے ڈھول سہانے, اگر جو لوگ دیکھ رہے ہیں ان کو لگتا ہے کہ بڑی ہی آسانی سے ان لوگوں کے پاس سب کچھ آ جاتا ہے. ہماری لائف جب دیکھ رہے ہوتے ہیں تو انسپائر ہو جاتے ہیں. آپ سب, میں آپ لوگوں کے لیے بول رہی ہوں, تو اس میں محنت کرنی پڑتی ہے ہر چیز میں, اور بہت کچھ برداشت بھی کرنا پڑتا ہے. نہیں, برداشت کرنا پڑتا ہے. سب سے پہلے آپ ہی سب کی باتیں کرٹیسائز ہر چیز پہ کر رہے ہوتے ہیں. دیکھیے یعنی کوئی عام انسان ہے, کہیں پہ بھی کوئی جاب کر رہا ہے تو اس کو نوٹس نہیں کیا جاتا وہ کچھ بھی کر رہا ہے. ہمارے لیے غلطی کی معافی نہیں ہوتی ہے, سب سے بڑی چیز یہ ہوتی ہے. آپ کسی بھی پلیٹ فارم پہ کر رہے ہیں, کیونکہ میڈیا کی, جب میں نے کہا نا کہ ہر اینگل کی بات کر دی, تو وہ ایک بہت ہی بڑا گلدستہ ہے جس کے مختلف پھول ہیں. جب ہم ٹیکنیکلی بات کرتے ہیں وہ بالکل الگ ہے میڈیا میں, نہیں ہم اگر کرنٹ افیئرس کی کرتے ہیں وہ ایک الگ ہے, انٹرٹینمنٹ ہے وہ ایک الگ چیز ہے. لیکن لوگ بہت زیادہ انسپائر بھی ہوتے ہیں اور پھر کرٹیسائز بھی کر رہے ہوتے ہیں. میں میسج صرف ہمارے ناظرین کے لیے اس معاملے میں یہ دیتی ہوں کہ خدا را جو ہمارے یعنی میڈیا سے لوگ بلانگ کرتے ہیں اور جو ایکٹر بھی ہیں, میں یعنی ان کو بھی انکلوڈ کرتی ہوں, تو آپ لوگ ان کو اتنا کرٹیسائز کر رہے ہوتے ہیں, اور جب وہی کہیں پر آپ کو ملتے ہیں تو آپ لوگ سب سے پہلے سیلفیز کے لیے آتے ہیں. تو میرے ملک میں جب میں, کیونکہ اپنے ملک کے لیے ہمیشہ گھر کی طرح سے بات کرتی ہوں, محبتیں بانٹنے کی, تو اپنے لوگوں کو عزت دینا سیکھیں, اون کرنا سیکھیں. پڑوسی ملک سے سیکھیں یہ چیز. یعنی ہمیں بے انتہا اختلافات ہیں, اور ہم جب بات کرتے ہیں کہ وہاں کی میڈیا کی بھی ڈفرینس, کہ ہمارے یہاں جب بھی کوئی چیز ہوتی ہے اتنی سی ہوتی ہے بات, ہم اپنے ملک کے لیے اتنی بڑی کر کے پیش کرتے ہیں جسے پریزنٹیشن اچھی دینی چاہیے. اب وہاں پر یعنی کیسز اتنے سارے نیگیٹو چیزیں ہیں جو بہت زیادہ ہو رہے ہوتے ہیں, لیکن ان کا میڈیا اس طرح نہیں دکھا رہا ہوتا. میں نازیہ اکثر جب بھی ہیڈ لائنس دیکھ رہا ہوتا ہوں
یا اخبارات پڑھ رہا ہوتا ہوں تو میرے ذہن میں ایک چیز آتی ہے, ہمیشہ میرے ذہن میں آتی ہے کہ جہاں ہم صرف لوگوں کو بتا رہے ڈرا رہے ہوتے ہیں, وہاں پہ ایک گڈ نیوز کا آپشن بھی ہونا چاہیے کہ اچھا کیا ہوا آج ہمارے ملک میں, کون سی چیز پازیٹیو ہے, تاکہ ایک امید پیدا ہو لوگوں میں, دیکھنے والوں میں, تمام چیزوں کو آگے لے چلنے کی. اس میں ہم لوگ ایسے بتاتے پتہ نہیں کیا ہو گیا ہے, بھاگو نکلو یہاں سے, اور پتہ نہیں کیا ہونے جا رہا ہے, پتہ نہیں مہنگائی کا اور اس کا طوفان آنے والا ہے, یا تو ہم لوگ مر جائیں گے, مایوسی. تو اچھی چیزیں ہم لوگوں کو نہیں بتا رہے ہوتے. اچھا, اس کی ایگزامپل وہی ہے نا, دیکھیں کہ دیکھنے کا آپ کا نظریہ, اینگل کیا ہے آپ کا. آپ اور ہم بیٹھے ہوئے ہیں اور ایک پانی کا گلاس رکھا ہوا ہے اور وہ آدھا ہے اس میں پانی, تو ہم کافی لوگ بولیں گے آدھا گلاس خالی ہے, لیکن اب پازیٹیو اور نیگیٹو یہی آ گیا نا کہ وہ بولے گا نہیں آدھا گلاس اس میں پانی بھی موجود ہے. تو اسی طرح سے میں پریویس ہی اپنے ابھی دیکھ رہی تھی, جب ابھی مہنگائی کا ہوا, یہ نواز شریف کی جب ہوا ہے, شہباز شریف صاحب کی, کیونکہ ہمارے یہاں کہا جاتا ہے حکمران ابھی دو ہیں, تو بے شک جب نون لیگ کی حکومت آئی ہے اور مہنگائی کی چیزیں سامنے آئی, تو میرے انٹرویوز کچھ فیس بک پہ آپ کو معلوم ہے کہ پریویس آ رہی ہوتی ہے میموری, تو وہ میں چیک کر رہی, میں نے کہا اس وقت بھی جب عمران خان آئے تھے تو سب ہم اسی طرح سے رو رہے تھے, ساری عوام. تو یہ تو چلتا آ رہا ہے ملک میں کافی ٹائم سے, لیکن ایٹ لیسٹ اتنا ہائپ کریٹ نہ کریں کہ جو بیچارے, یعنی میں نے دیکھا ہے کہ ایجڈ لوگ ہیں یا کسی کی اتنی زیادہ انکم نہیں ہے, تو وہ لوگ اس چکر میں بیمار ہو جاتے ہیں, کسی کو شوگر ہو جاتی ہے اور کسی کو بلڈ پریشر, ہارٹ اٹیکس ہو رہے ہیں ہمارے یہاں. اچھا, لوگ بولتے ہیں کہ اچانک مر گیا, یہ بات نہیں ہوتی ہے, سوچ کے وہ انسان پتہ نہیں کب سے سوچ رہا ہوتا ہے. اور دوسرا, آپ مرچ مسالہ لگا کے اس کو اتنا زیادہ ڈپریس کر دیتے ہیں, تو یہ وہ ذمہ داریاں ہیں جو بحیثیت قوم ہمیں نبھانے کی ضرورت ہے. بالکل اسی طرح سے, بالکل. اچھا نازیہ, آپ نے کالم بھی لکھے, اینکر پرسن بھی رہی آپ, تو زیادہ تر فوکس آپ کا اب کس طرف ہے, کہ لکھنا بھی چاہیے اور ایز اینکر پرسن بھی کام کرنا چاہیے, کچھ ایک فیلڈ کو؟ بالکل بالکل. دیکھیں, لکھنا تو یہ ہے کہ وہ اندر سے ہوتا ہے نا, گاڈ گفٹیڈ ہے, وہ میں شاید کبھی نہیں چھوڑ سکتی. اور جہاں تک پروگرام کی بات ہے, اینکرشپ صرف رہی نہیں, یعنی پروگرامز میں کر رہی ہوں, بس یہ ہے کہ وہ کنٹینیو ایک ٹرانسمیشنز کا سلسلہ ہوتا ہے, تو وہ تو آپ کو پتہ ہے کہ موقعوں سے آتا ہے, تو وہ الحمدللہ رمضان میں بھی ہو جاتا ہے, عید کی ٹرانسمیشنز ہوتی ہیں ڈفرینٹ, لیکن کچھ پروگرامز ہیں جو کنٹینیو میرے چل رہے ہیں. اس کے ساتھ ہی یہ کہ سوشلی جتنا, یعنی کیونکہ دیکھیں میں نے کہا نا کہ اتنا بڑا اعزاز جب پاکستان کی بیٹی کا بھی نام مل گیا, اور اس کے بعد نیشنل سیکورٹی ورکشاپ بلوچستان بھی میں نامینیٹ ہوئی, وہ کر کے آئی, تو مجھے ایسا لگتا ہے کہ اب ذمہ داریاں انسان کے اوپر جو ہوتا ہے نا, چوز اللہ تعالیٰ بھی کر لیتا ہے, اور پھر آن کرنا کہ میرے ملک کی طرف سے مجھے جتنی عزت ملی, تو میں اپنی ذمہ داری سمجھتی ہوں, کوشش یہ کرتی ہوں کہ سوشلی زیادہ جا کر لوگوں کو دیکھوں, اپنی فیلڈ میں رہتے ہوئے, کہ یہ ایک اسٹرگل کرنے کے بعد ایک اسٹیج آ جاتی ہے جب آپ آزادی کے ساتھ اپنے کام کو, جو بھی خواہشات ہوتی ہیں, یعنی آپ کے دل کی تسکین کے لیے بھی کچھ ہوتی ہیں, اسی میں سوشل ہوتی ہیں, تو وہ آپ بڑے آرام سے کر سکتے ہیں. تو میری کوشش ہوتی ہے کہ میں ہائی لائٹ کروں ان چیزوں کو, اپنے مفاد کے لیے نہیں, ان چیزوں کے لیے کہ جہاں اگر کسی کی پہنچ نہیں ہے, چینلز تک نہیں ہو رہی ہے, کسی کے لیے آواز اٹھانی ہے, کہیں جا کر کسی اور کو پوائنٹ آؤٹ کرنا ہے, دکھانا ہے اس کو کہ بھئی یہاں پر یہ ہو رہا ہے, تو ایسے لوگوں کو سپورٹ کروں. بہت ساری چیزیں لکھنے میں بھی یہی کوشش کرتی ہوں کہ ایسے لوگوں کی تلاش کروں, ایسے پرابلمز ہائی لائٹ کروں جو ابھی تک لوگوں کے سامنے, لوگ چاہ رہے ہیں ان کی آواز بننا. اور میں ہمارے جتنے بھی دیکھنے والے بھی لوگ بھی ہیں ان سے بھی یہی کہوں گی, ہماری میڈیا فیلڈ کے لوگوں کو بھی, کہ ایک دوسرے کو سپورٹ کرنا سیکھیں, اپنے دلوں میں گنجائش بنائیں. ہماری یہاں نا کنجوسی کر جاتے ہیں سب, آپ کے ساتھ بھی ہو جاتی ہوگی, زیادہ کرتے ہیں, میرے ساتھ بھی زیادہ بن جاتے ہیں, سپورٹیو کم ہے. اور نہیں, کنجوسی میں اس معاملے میں بول رہی ہوں کہ آپ اگر ایک دوسرے کو اپریشیٹ کرنا شروع کر دیں گے, اس سے کانفیڈینس آتا ہے, اور پھر یعنی یہی ہوتا ہے کہ محبتیں بھی اسی طرح, دلوں میں گنجائش ہوتی ہے, محبتیں بڑھتی ہیں, تو اس طرح سے جو حالات اور یہ سب کچھ چل رہا ہوتا ہے نا, اس سے انسان باہر آ جاتا ہے ذہنی طور پر. اچھا, آپ نے آج تک کتنے پروفائلز کیے ہوں گے اندازاً؟ کچھ نہیں, اندازاً نہیں, بہت سارے کیے ہیں, بہت سارے کیے ہیں جی. اچھا, اس کے ساتھ ساتھ آپ ڈیجیٹل مارکیٹنگ کو بھی لک آفٹر کر رہی ہیں, مارکیٹنگ یا فیلڈ کو یا چینل کو, تو وہ رسپانس کیسا ہے؟ چیف آپریٹنگ آفیسر ہوں, سی او ہوں چینل کی, تو ذمہ داریاں ہیں ڈیفینیٹلی. اور جو میں نے آپ سے کہا کہ وہ ہر اینگل سے جب فیلڈ کو دیکھ لیا, یعنی میڈیا کو, تو مجھے ایسا لگتا تھا کہ پھر یہ والی سیٹ یعنی اللہ تعالیٰ نے دی تو کچھ سوچ کر ہی شاید دی ہے, کہ اب جب ٹیکنیکلی بھی چیزیں سمجھ لیں یا چینل
चैनल पे किस तरह से होना है, तो अब वो जिम्मेदारी निभाई जा सके, तो वो एक्सपीरियंस अच्छा लग रहा है सबसे बड़ी बात तो। और एक ये सोच कर बैठी हूँ अल्लाह ताला से दुआ करके, क्योंकि मैंने जैसे आपने मीडिया का पूछा, बहुत अप्स एंड डाउन्स देखे और हर तरह की चीज़ें देखी, कि मैं ये कोशिश कर रही हूँ कि जो भी टैलेंट है आने वाला, जो डिज़र्व करता है स्क्रीन को, उसकी हक तलफी मेरे हाथ से नहीं होनी चाहिए। और कोशिश मेरी पूरी यही है कि दूसरा हमारे यहाँ कहा जाता है कि पर्ची सिस्टम, जो नहीं डिज़र्व करता, जो नहीं एबिलिटी रखता, वो आ जाता है, फिर लोग भी बोल रहे होते हैं। वैसे ये भी कहा जाता है हमारी फील्ड में कि गाते गाते गवैया बन ही जाता है, लेकिन अब ऐसा भी नहीं होना चाहिए कि कुछ है ही नहीं, तो मुतालिया चाहिए आपको, बहुत ऑब्जर्वेशन चाहिए, तो जो राइट है जिसका, तो उसको तो जगह मिलनी चाहिए। अच्छा, यंग स्लॉट अब ज़्यादा है हमारे मुल्क में, बहुत ज़्यादा टैलेंटेड हैं, उन्होंने बहुत सारी चीज़ें देखी हुई हैं। आजकल तो सारा मीडिया उनके अपने हाथों में आ चुका है, जो 64% से above, जिनके पास एंड्रॉयड या iOS है, तो वो अब खुद सहाफ़ी भी है, एक्टर भी है, डायरेक्टर भी है, उसके हाथ में पूरी दुनिया उसके हाथ में। तो कैसे देख रही है, हमारा नौजवान सही सिमत में जा रहा है या अभी उनको कुछ ठीक करने की भी ज़रूरत है? नहीं, ठीक करने की ज़रूरत है और उसके लिए काउंसलिंग की ज़रूरत है। मैं काफ़ी जगह ये बोलती हूँ कि जो हमारी यहाँ फैमिलीज़ के अंदर एक जो डिस्टेंस आ चुका है ना, इसी हम जब डिजिटल की बात करते हैं कि बेशक आप एडवांस हो जाएं, यानी तरक्की करना हर मुल्क का, हर कौम का, क्योंकि ये तो होना चाहिए ना, हक है, ये हक है। लेकिन जब हम वक्त के साथ भी चल रहे हैं, उसमें क्या अगर हम तरक्की कर रहे हैं तो दूरियाँ होना ज़रूरी है। और इसी तरह से जो हमारे यहाँ वाक़यात हो रहे हैं, देखें अभी दुआ का केस हमारे सामने है, या निमरा का है, बेशुमार है, हम कराची की बात करते हैं। अब वो किसी भी तरह से था, किसी नेगेटिव उसमें हुआ, लेकिन कहीं ना कहीं फैक्ट्स आ रहे हैं, कहीं ना कहीं हमें दिखाई दे रहा है कि उसमें गेम्स और मोबाइल्स और ये चीज़ें इसलिए इन्वॉल्व हो रही हैं कि आप लोग अपनी औलाद पर तवज्जो नहीं दे रहे हैं। सॉरी टू से, लेकिन मैं ये तमाम पेरेंट्स से अभी के मौजूदा कहूँगी कि आपकी यानी औलाद सिर्फ बेटी नहीं, बेटा भी, कि कहाँ उस मोबाइल फ़ोन में लगे हुए हैं, उनके साथ क्या हो रहा है। घरों पर सिर्फ ये बात नहीं किडनैपिंग्स, लेकिन उसके साथ साथ दूसरे ऑनलाइन गेम्स में दूसरे हादसात भी हो रहे हैं, घरों का सफाया हो रहा है अब तो, क्योंकि बच्चे नादानी में अपनी फैमिली इंफॉर्मेशन लीक कर देते हैं। दुआ ज़हरा का केस भी ये था कि उन्होंने, वालिदैन ने कहा कि हमने इनको सिम लेके दी ही नहीं थी, तो लेकिन वो गेमिंग में और इसमें से सब कुछ हो गया, तो उसमें चेक एंड बैलेंस बहुत ज़रूरी है। यूथ की यही डायरेक्शन की आप बात कर रहे हैं ना, कि उसके अंदर ये सारी चीज़ें भी अगर हाथ में आ रही हैं, तो उसमें हमारे यहाँ यानी चेक एंड बैलेंस पेरेंट्स की भी जिम्मेदारी है। इसी तरह काउंसलिंग, जब तक अवेयरनेस नहीं आएगी, क्योंकि यूथ वो बच्चे तो नहीं है ना कि जिसको सिर्फ माँ बाप देख रहे होंगे, बहुत तेज़ हैं भाई आजकल, यानी वो तो एडवांस है। उनके लिए काउंसलिंग की ज़रूरत है। उनको एक जो हम जैसे टेक्नोलॉजी पे कहा जा रहा है फैमिली डिस्टेंस, कि इतना फैमिली में क्यों डिस्टेंस आ रहा है कि एक कोई भी बेटा या बेटी वो अपने बहन भाई से शेयर करने के बजाय, पेरेंट्स से शेयर करने के बजाय वो किसी और की तलाश में लग जाता है। तो ये अलमिया है। हमें जो पहले सुनते थे ना कि हमारी यानी रूट्स हैं, हमारी वैल्यूज़ हैं, कि दस्तरखान लगते थे या अब डाइनिंग टेबल ले चलें, आप उस पर बैठ के यानी ब्रेकफास्ट, कमरा अलग चाहिए, मोबाइल अलग चाहिए, दोस्त अलग चाहिए, ग्रुप्स अलग चाहिए, और घर वाले एक साथ मिलके कोई आधा घंटा भी एक दूसरे के साथ बैठना, मतलब देख लिया एक को कैसे हो, क्या हो, कहाँ जा रहे हो, बस खत्म हो गई बात। ये जब चीज़ें टाइम और बैठे भी हैं तो अपने अपने मोबाइल पे लगे हुए सारे। लेकिन देखें वक्त एक दूसरे को देना, क्योंकि वक्त की बड़ी अहमियत है, और हर रिश्ते के अंदर भी जो रिश्ता आपको वक्त दे रहा है ना, उससे बड़ी कोई चीज़ नहीं है। तो इसलिए अगर आपकी नस्ल है ना, यानी आप फैमिलीज़ के लिए मैं कहती हूँ कि बहन भाई, बड़े बहन भाई की भी जिम्मेदारी है, लेकिन ख़ास तौर पर पेरेंट्स की। बेशक आजकल हमारी सोसाइटी का अलमिया ये है कि वर्किंग यानी सब है ना, यानी पहले ये होता था ख़वातीन कम होती थी, अब जब ख़वातीन भी बाहर जा रही हैं तो जिम्मेदारियां वही डिस्ट्रीब्यूट हो जाती हैं चीज़ें, लेकिन उसके साथ ही जो जिम्मेदारी है ऑलरेडी कि आगे जाकर नस्ल, यानी उन्होंने ही सब करना है। जो हम यूथ की बात कर रहे हैं, तो चेक एंड बैलेंस बहुत ज़रूरी है। अच्छा नाज़िया, आपने माशाल्लाह से इतना काम किया हुआ है, 16 साल आपको मीडिया में हो चुके हैं, औरतों का या लड़कियों का इस फील्ड में आना, आप उस चीज़ को कैसे देख रही है, ये सवाल है। लेकिन अभी कॉलर है हमारे साथ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, रियाज खान बोल रहा हूँ, मॉडल कॉलोनी कराची से। जी रियाज साहब, कैसे हैं आप? खैरियत से? अल्लाह ताला आप लोगों को इसी तरीके से हंसता मुस्कुराता और खुशियाँ दिखाता है। प्रोग्राम अच्छे अच्छे मौजू पे लेके आते हैं, टाइम माशाल्लाह
हमारी दुआएं आपके साथ हैं कि अल्लाह ताला आपके चैनल को और भी तरक्की दे। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। अभी ये जो दुआ दौरा का जो अपने कहते हैं केस सामने आया है काफी दिनों से, तो अब मतलब एक मोबाइल ने जो है कहाँ तबाही मचाई है, कहाँ तक, तो बात यह है कि पेरेंट्स तो कभी भी नहीं चाहते कि वो एक फैसिलिटी देते अपने बच्चों को कि जी ये मोबाइल है बेटा, इससे आप पढ़ना, ऑनलाइन क्लासें जो अभी पिछले 2-4 सालों से ये कोरोना की वजह से ऑनलाइन क्लासें भी चल रही थी, मजबूरी हो गई थी पेरेंट्स की। लेकिन मैं जो मेरा जो एक तजर्बा है, मैं ये समझता हूँ कि घर वालों को वक्तन बवक्तन शाम को या 1-2 दिन के बाद उनका मोबाइल जो है वो चेक करना चाहिए, उनको पूरी हिस्ट्री। फिर उसके बाद जो खास चीज है वो जो आजकल सबसे बड़ी जो वो है कि पबजी हो गया या फिर वो लीडो वाला गेम जो आया हुआ है मोबाइल में, इस पे आप बच्चों को बताएं कि ये जो है ये आपके लिए अच्छा नहीं है। एक गैर बंदों से आप बात करते हैं या वो आपसे देखें, जब आपने लूडो खेलना शुरू किया ना तो फिर वो बात होगी, बात से फिर मोबाइल नंबर होंगे, तो उनको पहले से अवेयरनेस दे दें कि ये खतरनाक होता है, ये लाइफ में ये अच्छी चीजें नहीं है। किसी से आप जो आपके करीब ही नहीं है उनसे आप कोई बात ना करें, बल्कि आप सिर्फ ये पढ़ने के लिए यूज करें। तो जो लोग अपने बच्चों से दोस्ती रखते हैं, प्यार और मोहब्बत यानी उनको टाइम देते हैं, तो उनके बच्चे कभी, यह असल में होता यह है कि हम लोग अपने बच्चों को टाइम नहीं देते, वो फिर जब टाइम नहीं मिलता तो कहीं से उनको हल्का से भी खुशबू आती है ना दोस्ती की या प्यार मोहब्बत की, तो वो बस वो उस तरफ चले जाते हैं। तो सबसे बेहतरीन दोस्त पेरेंट्स हैं आपके, और पेरेंट्स को चाहिए कि अपने बच्चों को प्यार मोहब्बत से अपने दोस्ती माहौल में रखें। इंशाअल्लाह ताला हर एक को अपने इस उसमें अपने मान में रखें। और दूसरा ये कि इंडिया ने जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है, इसकी मैं सख्त मज़म्मत करता हूँ आपके चैनल के तौर पर। हर एक मज़म्मत करता है इनकी पाकिस्तान के अवाम को, इसकी पूरे अवाम इसकी मज़म्मत करती है और इनकी हर चीज़ का बाइकाट करती है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, बहुत खूब और सही फरमाया आपने। तो अब जो आपने फरमाया उससे 100% सहमत हैं हम लोग कि इसी तरह से चेक एंड बैलेंस होना चाहिए, पेरेंट्स को भी आगे बढ़ना चाहिए। हाँ, वालिदैन ने इतना सख्त एटीट्यूड रखा हुआ था बच्चों के टूवर्ड्स कि बच्चे कहीं और मोहब्बतें, दोस्तियाँ, कंफर्ट जोन ढूंढना शुरू कर देते हैं, तब जाके चीज़ें ख़राब होना शुरू होती हैं। कॉन्फिडेंस देना चाहिए औलाद को, सबसे बड़ी चीज़ ये। सही। अच्छा, मैं आपसे जो मेरा सवाल था वो यही था कि मीडिया में लड़कियों का आना और अपने बलबूते पे और अपने भरम को कायम रखते हुए क्या, किस तरह से आप इसको देख रही हैं कि अब कुछ माहौल चेंज हुआ है? हाँ, अब कहा जा सकता है, लेकिन पहले भी अगर देखा जाए कि यानी अच्छाई बुराई, यानी बाहर जब भी कोई निकलता है, सिर्फ मैं ये समझती हूँ कि वही जो मैं हर इंटरव्यू में भी अपने बोल रही होती हूँ कि ये नहीं है, औरत का मजलूम फेस नहीं दिखाएं। सिर्फ औरत के साथ प्रॉब्लम्स नहीं होती, मर्द हजरात के साथ भी होती हैं। और जहाँ तक मीडिया और फिर शोबिस की बात है, वहाँ तो मर्द भी सब कुछ फेस कर रहे होते हैं, बहुत सारी चीज़ें। तो जहाँ तक पढ़े लिखे लोग आना शुरू हुए, उसके बाद खासा अगर हम देखें तो हर जगह के अंदर ही, क्योंकि शऊर बेदार करता है ना, अगर हम तालीम की बात करते हैं वो शऊर देती है बेसिकली। लेकिन जहाँ तक ख़वातीन की, जैसे मैंने कहा था, उसी को कंटिन्यू मैं बात को करूँगी, दूर के ढोल सुहाने। तो वो हर इंसान के लिए कि कहा जाता है ना कि बाहर से वो सोच रहे हैं कि बस बहुत कुछ एकदम से हो जाएगा, तो ऐसा कुछ नहीं होता, उसके लिए स्ट्रगल करनी पड़ती है। और जो अगर सोचते हैं ना कि फ़ौरन ये हो जाएगा, हमने किया, ये चौका छक्का लग गया, हम ऐसे आएंगे, ऐसे छा जाएंगे, तो वक्ती होता है। मुझे ऐसा लगता है कि वो वक्ती होता है। एक ये कि जिस तरह हर फील्ड के अंदर होता है, या आप एजुकेशन हासिल करते हैं उसके बाद कोई जॉब करते हैं, तो वैसे ही हमारी मीडिया फील्ड है। आप बिल्कुल भी उसको ये ना समझें कि हम बस जाएंगे, बैठ जाएंगे, हम अपने आप को दिखाएंगे तो ये काम हो जाएगा, ऐसा कुछ भी नहीं है। इनफैक्ट ये कि एक चीज़ से अफसोस होता है थोड़ा, आपके इस प्लेटफॉर्म से मैं ज़रूर शेयर करूँगी कि जहाँ इसी फील्ड में पैसा लेके काम किया जाता है, वहाँ जब से पैसा देकर काम करने वालों ने आकर शुरू किया है ना सिलसिला, तो वहाँ से पता नहीं कितनों के साथ जो पेट लगे हुए थे और डिज़र्व भी करते थे। क्योंकि जब किसी को भी पैसा आता हुआ दिखाई देता है, बोलते चलो इसको पैसा लेके बिठा लेते हैं, इसको तो देना पड़ेगा, तो ये नाइंसाफ़ी हो जाती है। तो मेरा मानना ये है कि अब बहुत ज़्यादा चेंज आया भी है, अच्छाई में भी आया है, लेकिन जहाँ तक अगर नेगेटिव पॉजिटिव की बात होती है तो मैं क्यों ना बात करूँ कि ये भी अलमिया है जो हमें दिखाई दे रहा है। बिल्कुल तो आप यानी समझ कर आए, यानी एक चीज़ को अगर आप
यानी आपको शौक है स्क्रीन पर आने का, तो आप अपने आप को देखें, अपनी उस काबिल गलतियों को बनाया जाए खुद समझें, को अपनी हाँ। गलतियों को समझें। उसकी एग्जाम्पल ये है कि मैं आज तक अपने आप को, यानी कोई भी चीज़ होती है तो मैं बोलती हूँ कि नहीं, मुझे, मैं सीख रही हूँ, मैं अभी भी तालिब इल्म हूँ। हर इंसान को ऐसे ही सोचना चाहिए। जिसने ये कहा कि मैं सब कुछ समझ गया, अब तो मैं सिखाने की स्टेज पर हूँ, तो समझे उस दिन से आपने जब ये मैं आ गया ना, क्योंकि मैं नहीं होना चाहिए इंसान में, तो उसके बाद सब कुछ ख़त्म हो जाता है। अल्लाह ताला भी कहते हैं ना कि वो नवाजता जाता है, जब देख रहा होता है ना वो कि ये देने के, नवाजने के काबिल है भी या नहीं। तो यही वो आजमाइशें होती हैं। तो मीडिया का भी यही है। बिल्कुल आपने बिल्कुल सही कहा। कॉलर है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम हिजाज भाई, कैसे हैं? याया करूं कराची से। जी वालेकुम सलाम। ये भाई आप कैसे हैं, खैरियत से? जी अल्लाह के, पहले नाजिया को भी सलाम हो। देखिए मैं बड़ा रेगुलर कॉलर हूँ बहुत सारे शोज का, और गुज़श्ता 12 साल से कॉल करता हूँ। मुझे आपका प्रोग्राम, मैंने देखा आपके गुफ्तगू का अंदाज माशाल्लाह बहुत खूबसूरत है, और एक अच्छा एंकर वही होता है जिसके पास अल्फाज का चुनाव अच्छा हो और कोई ऐसी बात करे जो इसकी इतनी ट्रांसपेरेंट गुफ्तगू के लोगों को समझ में आए। तो अल्लाह का शुक्र है कि आपके चैनल में और आपके अंदर ये बहुत अल्लाह ने दी है चीज। थैंक यू सर। नाजिया क्योंकि आई है, जाहिर है इन्होंने बहुत, मुझे खुशी हुई कि इन्होंने सिर्फ औरतों की बात नहीं की और मर्दों के मसाइल की भी बात की है। मैं नाजिया से पूछना चाहता हूँ, देखिए नाजिया एक जाहिर है बीइंग अ वुमेन, मैं तमाम बहुत सा एंकर से बात करता हूँ, बड़ा मुश्किल होता है कि आप एक प्रोग्राम में बैठे हैं, किस मूड से आए हैं, क्या आपके घर के हालात हैं, लेकिन आपको अपना चेहरा और अपना जो बॉडी लैंग्वेज और अपनी अल्फाज को बेहतरीन रखना पड़ता है। तो ये जो मुश्किलात हैं इसके बारे में बताइए। दूसरी बात ये बताइए कि जो आपने अभी जिक्र किया ना, क्योंकि मीडिया की लाइफ ऐसी होती है कि बहुत ग्लैमरस लाइफ होती है लेकिन बड़ी शॉर्ट लाइफ भी होती है। तो सस्टेन करने के लिए किसी आदमी को, किसी एंकर को सस्टेन करने के लिए उनके पास क्या क्वालिटीज होनी चाहिए कि वो लॉन्ग टर्म चल सके, ये मेरा क्वेश्चन है। थैंक यू सो मच। बहुत खूब, थैंक यू वेरी मच ये साहब, आपकी मेहरबानी, आपने अच्छी सोच और अच्छे अल्फाज इस्तेमाल किए। थैंक यू सो मच सर। नाजिया, अच्छा इनका फर्स्ट क्वेश्चन बताइए, फिर मैं बताती हूँ सेकंड। इनका यही सवाल है कि जो इनके पर्सन हैं वो तो माशाल्लाह खुद को संभालना, और एक ही इसमें दूसरा हम अक्सर ये कहते हैं कि जैसे वो वाला मुझे याद है, देखिए आपको परेशानियां कितनी भी हों उसको छुपा के आपको स्क्रीन पे फ्रेश नजर आना चाहिए। सामने वाले को कोई मसला नहीं कि नाजिया ने रात को कितने बजे नींद की, क्या प्रॉब्लम है, किसको क्या फेस करना है, क्या हालात हैं। स्क्रीन वाले जो लोग हैं उनको फ्रेश होना चाहिए भाई। वो लोग आपकी परेशानियों से उनको कुछ नहीं है, उनको आप फ्रेश चाहिए, इंफॉर्मेटिव चाहिए। तो कैसे करती हैं मैनेज आप? अच्छा ये बड़ी एक ट्रिक भी है, और इसको मेरा ख्याल है कि वही जो हम कहते हैं ना कि जब हम स्क्रीन के सामने आ जाते हैं ना, आपकी सोच ये होनी चाहिए। एक तो सबसे बड़ी चीज़ ये कि जब हम स्क्रीन पर हैं, मैं देख रही होती हूँ कि आपकी सिंपैथी आजकल एंकर्स जिसकी जिस पार्टी के साथ होती है वो उसी की बात कर रहा होता है। सबसे पहली चीज़ मैं समझती हूँ, एक तो ये जिम्मेदारी है कि आप न्यूट्रल हो जाएँ। जिस वक्त आप स्क्रीन पर आएँ ना, तो आप उस वक्त इदारा हैं, आप उस वक्त वो कोई नहीं है, यानी उस चैनल की आप बात करें, ये एक जिम्मेदारी आपके ऊपर है पूरे पाकिस्तान की तरफ से। उस वक्त आप किसी भी पार्टी के फेवर में नहीं है। उसी तरह से ये चीज़, और सारी पार्टीज हमारी है नाज़िया। मैंने पाकिस्तान में इसलिए कह दिया ना, जितनी भी पाकिस्तानी कानून और आइन के मुताबिक रजिस्टर्ड पार्टीज हैं, सब हमारी हैं, सब हमारी हैं, इसीलिए सारी हमारी, और वो मेरी हैं, आपकी हैं। बिल्कुल ऐसे थोड़ी कि हम किसी एक पार्टी का हिस्सा हैं। उसी तरह से हमारी परेशानी है जिंदगी की कि जहाँ पर हमने जब सोच लिया ना, देखिए मैंने आपको ये कहा ना कि हम जब ये सोच के बैठ गए कि इस वक्त हम क्या हैं, यानी जब आप अपने आप को भूल कर बैठ गए ना, तो उस वक्त आप अपने दिमाग की सारी परेशानियाँ भी भूल गए। अच्छा जो इन्होंने, इनका सवाल बड़ा प्यारा है ना, तो मैं इसलिए एग्जाम्पल भी देकर बताऊँ कि मेरे साथ लास्ट ईयर जब रमज़ान ट्रांसमिशन कर रही थी मैं, तो मुझे लाइव में कुछ घबराहट सी हुई, कुछ हुआ, अलविदाई जुम्मे की बात थी, मेरी सगी मुमानी की डेथ हुई थी और मुझे पता भी चल गया फिर वो, और रमज़ान ट्रांसमिशन में करी थी। इसी तरह से यानी उस वक्त जो बर्दाश्त करना होता है, फिर वो सेकंड डे यानी दुआ भी लाइव में हुई सब। लेकिन इस तरह से बहुत सारे ऐसे मौके हुए कि जिस वक्त बिल्कुल आपने लाइव जाना है और उससे पहले कोई भी ऐसी कॉल आ गई, कोई भी चीज़ हो गई, उसी वक्त आप सेट हुए। और मैं तो आप लोगों को आंसू पीना भी सिखा दूँ, हमारे यहाँ सिखाया जाता है फील्ड में कि आप ठंडी सांस गहरी एक अंदर की तरफ लें तो आपके आंसू ख़त्म हो जाते हैं, ये भी एक ट्रिक है। तो उसके बाद आप बैठे यानी इंसाफ के साथ, तो ये हो जाता है, अल्लाह ताला करवा देता है, नियत पर भी होता है। दूसरा जो इन्होंने क्वेश्चन किया ना कि किस तरह, देखें फिर वही बात है कि जहाँ हम अपने मुल्क की इकॉनमी की बात कर रहे हैं, डाउनफॉल मीडिया का, हम अभी से नहीं, जब कोविड-19 आया था तो उस वक्त ही देख लिया सबने। तो मैं तो ये समझती हूँ कि हमारे जो एंकर्स हैं, सिर्फ ये नहीं कि कोविड से भी पहले हालात कुछ मीडिया के साथ हो चुके थे, लेकिन वो तो उसको तो जो कहा जाता है ना कि बिल्कुल ही लॉक हो गया ना, यानी सबके सामने एक चीज़ आ गई कि पूरी वर्ल्ड ही हो रही है लॉक।
تو اس کے ساتھ میں سمجھتی ہوں کہ آپ اپنا یعنی میڈیم میں رہتے ہوئے یعنی کافی لوگ یہ بول رہے ہوتے ہیں ہوائی روزی, تو کچھ کے لیے واقعی ہوائی روزی ہے, کچھ کے لیے بالکل بھی نہیں ہے, جنہوں نے اپنی بہت اچھی طرح سے بزنس سیٹ کیے ہوئے ہیں. تو میں سب سے یہی کہوں گی کہ میل ہو یا فیمیل ہو, آپ کچھ نہ کچھ کریں اس کے ساتھ میں. ٹائم آپ کو پتہ ہی ہے, ہماری مجبوری ہوتی ہے, اور پتہ چلتا کیا نہیں ہے. پیغام دینا چاہیں گے آپ دیکھنے والوں کے لیے؟ پیغام میرے تمام ناظرین کو میں یہی دوں گی کہ ایک تو لیگ پولنگ ختم کر دیں, جیسے میں نے ابھی آپ کو بھی یہ کہا نا کہ محبتیں بانٹنے والے بن جائیں, اپنے ملک سے محبت کریں اپنے گھر کی طرح. اور سب سے بڑی بات, جو میں شہر کراچی کی بات کرتی ہوں اور جو میں دیکھ رہی ہوں, آپ لوگ بولتے ہیں کہ اس حکومت نے یہ کیا, اس حکومت نے یہ کیا, تو خدا را جب اپنا گھر ہوتا ہے آپ اپنا کمرہ بھی خود صاف کرتے ہیں نا, تو یہ گاڑیوں میں بیٹھ کے جب آپ لوگ سب کچھ پھینک رہے ہوتے ہیں اس وقت احساس نہیں ہوتا. یہ بھی سب آپ کی ذمہ داری ہے. ایک قدم آپ بڑھائیں تو اس کے ساتھ ہی دوسرا بھی کوئی دیکھے گا, وہ بھی اس پر عمل یقیناً کرے گا. اپنے پیاروں کا, اپنے اطراف کا اور اپنے ملک کا اپنے گھر کی طرح خیال رکھیں اور سب سے پیار کریں. پاکستان زندہ باد. بہت کیا بات ہے نازیہ کی, اسی لیے تو نام ہے پاکستان کی بیٹی. بہت خوب, تھینک یو سو مچ. الفاظ نہیں ہیں آپ کو تھینکس کرنے کے لیے, لیکن آپ کا جذبہ, آپ کا انداز بیاں بہت خوبصورت ہے. تھینک یو سو مچ, تھینک یو سو مچ. असां पंहिंजे इंट्रो में चयोसीं त जेको महांगाई जो तूफ़ान आहे, इन तूफ़ान खे कीअं रोकिजे. असां अक्सर ज़िक्र कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में त जॾहिं बि क्रिकेट रांदि हूंदी आहे त हिकिड़ो बैट्समैन साम्हूं हूंदो आहे जंहिंखे 11 प्लेयर्स आउट करण जी कोशिशि कंदा आहिनि. पोइ 6 तरीक़नि सां आउट थी सघंदो आहे. पोइ उहो हिट विकेट थिए, स्टम्प थिए, बोल्ड थिए, LBW थिए, कैच आउट थिए या रन आउट थिए, पर तरीक़ा 6 हूंदा आहिनि आउट करण जा, रांदीगर 11 हूंदा आहिनि, ऐं उहो हिकिड़ो ॼणो पियो डील कंदो आहे 11 ॼणनि सां, पंहिंजी विकेट बि बचाईंदो आहे. तीअं इंसानु पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं मिटनि माइटनि मां, कॾहिं ऑफिस मां, कॾहिं कारोबार मां, कॾहिं दोस्तनि जे रवैये सां, कॾहिं मुआशरती, कॾहिं मुआशी जेके ज़ोरबार थियनि था असांखे आउट करण जे लाइ, उन लाइ छा करणु खपे, कीअं पंहिंजो पाण खे मुस्तहकम रही करे, ऐं कहिड़े बॉल ते कहिड़ी शॉट खेॾणी आहे, केतिरो पिच खे स्टडी करिणो आहे, स्पीड छा आहे, रन रेट ॾिसणो आहे पंहिंजी लाइफ जो, ऐं उन खां पोइ सुठी इनिंग्स अगरि खेॾणी आहे त उन जे लाइ स्ट्रेटजी ठाहिणी पवंदी आहे. तीअं ज़िंदगी में बि इहो ई साॻियो अमल असां सां रिलेट करे थो. त इन करे महांगाई आहे, यकीननि पूरी दुनिया में आहे, ईअं न आहे त कुझु सिर्फ़ु असां वटि आहे त ॿिए हंधि न आहे, ॿियनि हंधनि ते बि आहे, पर ॿियनि हंधनि ते वरी सिस्टम्स ॾाढा सुठा आहिनि, काफ़ी उते बहितर करण जी कोशिशि कई पई वञे. असांजो अलमियो आहे त असां वटि हुकुमरान जहिड़ा बि रहिया आहिनि, पर उन्हनि कुझु ख़ातिर खां को एतिरो को पंहिंजे तरफ़ां को चङो अमल न आहे कयो जेको सिस्टम ठीकु थी सघे. सो उन लाइ अॼु असां वटि जेके महिमान आहिनि से ॿुधाईंदा त हिन महांगाई खे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा कारोबार करे सघजनि था, कहिड़ी सोच मटाइणी सघिजे थी ऐं मटाइणी पवंदी. उन लाइ असां कचहरी कंदासीं त कहिड़ा दोस्त किथां कीअं रही करे पंहिंजनि जी सपोर्ट करे सघनि था. ऐं मदद जो अल्फाज़ इस्तेमालु न आहियां कंदो, सपोर्ट कीअं करे सघे था. ऐं असां वटि हींअर वक़्तु आहे हिक ॿिए खे सपोर्ट करण जो, न की हेल्प करण जो. सपोर्ट कंदासीं वधंदासीं. उन लाइ अॼु असां वटि तमामु ज़बरदस्त महिमान मौजूदु आहे. नंढी एज में वॾा कारनामा कया अथनि. तमामु सुठो पॉज़िटिव थिंकर आहे, सुठो सोचींदो आहे, सोसाइटी खे कुझु ॾियणु चाहे थो, पंहिंजी सोसाइटी खे पे बैक करणु चाहे थो. अॼु असांजो मौज़ूज़ महिमान आहे अदा मुर्तज़ा सोलंकी. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. कहिड़ो हाल आहे? थैंक यू सो मच अदा, थैंक यू सो मच. तव्हां ॿियो दफ़ो मूंखे मौक़ो ॾिनो पंहिंजे. न वरी महिरबानी, असां टियों चोथों दफ़ो बि चयो आहे, पर तव्हां वटि टाइम घटि हूंदो आहे, तव्हां कॾहिं किथे कॾहिं किथे. सो कहिड़ो हाल आहे अली मुर्तज़ा? मां तव्हांखे मुर्तज़ा भाउ छॾींदो आहियां, तव्हां नालो अली मुर्तज़ा आहे. ऑनर आहे, तव्हां मुंहिंजा वॾा आहियो. सो थैंक यू सो मच अगेन. वरी महिरबानी. भाउ ॾिसो था हालात वाक़ियात, छा करणु खपे, सोच कीअं चेंज करणु खपे? अदा हिकिड़ो त ग्लोबल असां अगरि डायनामिक्स खे ॾिसूं त ग्लोबली जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त ही प्रॉब्लम ग्लोबल प्रॉब्लम. ठीकु आहे. हिकिड़ो त असांजो फाइनेंशियल जेको हींअर प्रॉब्लम हले पियो, हिकिड़ो वरी हिकिड़ो जनरेशन्स जा गैप्स हूंदा आहिनि. हिकु जनरेशन, ॿी जनरेशन, टी जनरेशन. पहिरीं असां वटि जीअं गाॾियूं हलंदियूं, गॾु हलंदा, गॾु जो आयो, उनखां पोइ वरी असांजो इलेक्ट्रिक गाॾियूं आयूं, उनखां पोइ असांजो जेको आहे न सिस्टम हलियो. त इहे जेके गैप्स हूंदा आहिनि न ग्लोबली, तव्हांजी जेकी इकोनॉमिक्स आहे उहा उन्हनि सां जेकी न मूव थींदी आहे. ठीकु आहे. त कुझु शयूं जीअं असां ॾिसूं अॼु खां तक़रीबन 25, 30, 40 साल पहिरीं, त असां वटि जेके दुनियावी तौर ते जेके वॾियूं कंपनियूं हुयूं, जीअं जनरल इलेक्ट्रिक हूंदी, एरिक्सन हूंदी, सैमसंग हूंदियूं, वॾियूं कंपनियूं, उहे कंपनी जेके हार्डवेयर बेस्ड कंपनियूं हूंदियूं. ठीकु आहे, जेके न को फिज़िकल का शइ ठाहींदियूं. पर हींअर तव्हां गूगल कयो ऐं तव्हां ॾिसो त दुनिया जूं टॉप मोस्ट कंपनीज़ कहिड़ियूं आहिनि, तव्हांखे सभु उहे मिलंदियूं जेके IT जूं कंपनियूं. जस्ट लाइक तव्हांजी एमेज़ॉन जेकी आहे, फिज़िकली का बि शइ कोन्हे,
हिकिड़ी सॉफ्टवेयर बेस्ड कंपनी आहे ऐं हू कुझु सप्लाई चेन खे मैनेज पई करे, त उहा $2 ट्रिलियन जी कंपनी आहे। एप्पल तव्हांजी $2 ट्रिलियन जी कंपनी आहे। पहिरीं GE सैमसंग इहे टॉप ते हूंदियूं, पर इहे सभु हींअर पोइ ते हलंदियूं आहिनि। फेसबुक तव्हांजी तक़रीबन 1 ट्रिलियन खां क्रॉस करे चुकी आहे, ईअं तव्हांजी गूगल आहे, ईअं खोड़ सारी कंपनीज़ आहिनि। त इहे शइ शो पई करे त हींअर जेको इकोनॉमिकल शिफ्ट आहे न, उहो टेक्नोलॉजी सां मुंसलिक थी चुको आहे। ऐं टेक्नोलॉजी जी ग्लोबलाइज़ेशन आहे, टेक्नोलॉजी जेतिरे क़दुरु माना शयुनि खे सुकेड़ियो आहे न, उनमें अपॉर्चुनिटीज़ बि एतिरियूं ई घणियूं आहिनि। सही। त बीइंग अ सिंधी, असांखे एज़ अ क़ौम या एज़ अ पाकिस्तानी, असांखे माना उन वेव सां हलणु खपे। त यार हीअं दुनिया जी जेको शिफ्ट आहे उहो कीअं आहे, बजाए जो असां पुराणियुनि शयुनि जे अंदरि वेही रोअण पिटण खे असां जेको आहे उहो पंहिंजो पंहिंजो मौज़ू जे अंदरि हलायूं, बहितर इहो आहे त असां नयुनि शयुनि जे अंदरि अचूं ऐं असां ग्लोबली थोरो हेॾा उन नज़र फेरायूं त यार थिए छा पियो असल में। ठीकु आहे। जीअं मां हिते मिसाल मुंहिंजी मुलाक़ात थी पंहिंजो साईं जहांगीर सिद्दीकी साहिब सां, जेस बैंक वारे सां। मां जॾहिं US मां वापसि आयुसि त मुंहिंजी मुलाक़ात थी हुते। मूंखां न पुछियो त मुंहिंजो छा पियो करे, मुंहिंजो साईं मां टेक्नोलॉजी अंदरि कुझु कमु कयो आहे, हींअर US वियुसि त मां आयो आहे। त उन ई वक़्त ते एमेज़ॉन जे पंहिंजो जेकी करीम आहे, करीम उहा अक्वायर थी उबर वटि आहे। त मूं ॿुधायो, मुंहिंजे करीम जीअं कमु करे पई थी। हा यार, करीम छा पई करे, उन साईं नओं केस हुयो। मुंहिंजो साईं करीम हिकिड़ो 40 साल जो छोकिरो आहे, 39-40 साल जो बंदो आहे, मुदसिर शेख आहे, लाहौर खां। उन हीअ कंपनी ठाही, तक़रीबन 3 साल उनखे कंपनी खे थिया आहिनि। ऐं रिसेंटली हुन कंपनी खे सेल कयो आहे उबर वटि इन $3.1 बिलियन में। साईं चयो घणा? मुंहिंजो साईं $3.1 बिलियन में। चई यार, मुंहिंजा हे 25-40 साल थी विया आहिनि, मुंहिंजी हेतिरियूं बैंक्स आहिनि एतिरो, पर असां त इन लेवल ते कोन पहुचा। हे 3 साल में कहिड़ो मैजिक आहे। त ॻाल्हि इहा आहे त जेको शिफ्ट आहे हीअं न, जेको इकोनॉमिकल शिफ्ट आहे न, उहो सॼो सॼो टेक्नोलॉजी ॾे मूव थी चुको आहे। ऐं खोड़ सारी शयूं आहिनि। असां पंहिंजे ॻोठनि में हींअर थर में वेही करे छोकिरो सभु कुझु करे सघे थो। ज़रूरी न आहे उनखे कराची में शिफ्ट थियणु खपे, ज़रूरी न आहे उनखे सिलिकॉन वैली में या UK में शिफ्ट थियणु खपे। पंहिंजे ॻोठनि में वेही करे कमु करे सघे थो। फ्रीलांसिंग जो हिकिड़ो असांजो ज़बरदस्त सिस्टम आहे। एंटरप्रेन्योरशिप हींअर हिकिड़ो एमर्जिंग आहे। सिंध में बेशक तमामु अञा उनजी अवेयरनेस घटि आहे, पर पाकिस्तान लेवल ते असां वॾा एग्ज़ाम्पल्स अची चुका आहिनि। रिसेंटली सिर्फ़ु लास्ट ईयर में पाकिस्तान वटि तक़रीबन $400 मिलियन जी फंडिंग आई आहे, जंहिंमें यंग छोकिरा छोकिरियूं आहिनि, जिन पंहिंजा स्टार्टअप एयरलिफ्ट, बाइक या तंजी दराज़, अहिड़े क़िस्म जी जेके कंपनीज़ आहिनि, बाज़ार थी वई, रिटेलियो थी वई, अहिड़े क़िस्म जूं कंपनीज़ आहिनि। इहो हिकिड़ो नओं ट्रेंड आहे, जंहिंमें चंद छोकिरा छोकिरियूं पंहिंजनि ॻोठनि, पंहिंजी यूनिवर्सिटियुनि में वेही करे अगरि उन शइ खे नए आइडिया जे मथां कमु कनि ऐं उनखे एग्ज़ीक्यूट करण जी कोशिशि कनि, त इहा शइ इन लेवल ते वञी सघे थी। तव्हांखे गवर्नमेंट जी ज़रूरत न आहे। असां टेक्नोलॉजी खां परे आहियूं। ऑनेस्टली स्पीकिंग, त असां वटि टेक्नोलॉजी जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां ॾाढो सुठो फेसबुक हलाए पढ़ी करे कंहिंखे गारियूं ॾेई सघूं था, खामखा जी का ख़बर न आहे। असां मैसेज करे सघूं था व्हाट्सएप ते या टिकटॉक ते के वीडियो ठाहे असां टेक्नोलॉजी सां पंहिंजो पाण खे रिलेट करण जो एसि ताईं काफ़ी कंदा त यार असां त अप टू डेटेड आहियूं सभु शयूं। या यूट्यूब ते का वीडियो ॾिसी वरितीसीं या का अपलोड करे वियासीं त वॾो कारनामो अंजाम ॾिनोसीं। पर एक्चुअल जेका ऑनलाइन बिज़नेस आहे, ऑनलाइन जेको थॉट प्रोसेस आहे ऑनलाइन बिज़नेस जे तरफ़, उहो असां वटि अञा ताईं डल आहे, तमामु स्लो आहे। उनखे कीअं इनहेंस करे सघिजे थो? सभ खां पहिरीं 2 शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे टेक्नोलॉजी जी फॉलोअरशिप हूंदी आहे। असां सभु फॉलोअर्स आहियूं। फेसबुक यूज़ कयोसीं, गूगल यूज़ कयोसीं, हिकिड़ा हूंदा आहिनि उहे क्रिएटर्स हूंदा आहिनि, इनोवेटर्स हूंदा आहिनि। त असांजो जेको मेन जेको प्रॉब्लम आहे न, उहो आहे माइंड सेट जो। असांजो माइंड सेट उन लेवल ते आयो ई न आहे। तव्हां छॾियो, असां हेठी लेवल खे छॾे था ॾियूं। असां प्रैक्टिकल न आहियूं। बेसिकली ॻाल्हायो असांखां चबड़ त असां अचूं था टॉप ते। पाकिस्तान जी वन ऑफ द बेस्ट यूनिवर्सिटी GIK जी यूनिवर्सिटी आहे, लम्स आहे, नस्ट आहे, फास्ट आहे। इन यूनिवर्सिटी, इन जी जेके टॉप एलीट क्लास, जंहिंजो फैमिली बैकग्राउंड तमामु हाईली एजुकेटेड, उन बंदनि जी तव्हां माइंड सेट ॾिसंदो, उनजो माइंड सेट इहो हूंदो त यार मां हितां बैचलर कयां, मास्टर कयां, US वञा, UK वञा, पोइ भले मां और जॉब कयां, कंहिं फ्यूल स्टेशन ते, कंहिं मार्ट में जॉब कयां, 4 साल मूंखे ग्रीन कार्ड मिले, लाइफ मुंहिंजी सेट थी वेंदी। ऐं इन केस अगरि मां गूगल में बि जॉब कयां, फेसबुक में जॉब कयां, इवन माण्हू असां वटि मिसाल ॾींदा आहिनि त यार ॾिसो इंडियन जेके आहिनि, ॾिसो इंडियन जो CEO जेको आहे न, उहो तव्हांजो पंहिंजो सुंदर पिचाई आहे, तव्हांजो अग्रवाल आहे, तव्हांजो जेको आहे न उहो सत्या नदल आहे, माइक्रोसॉफ्ट, ट्विटर, सभिनि जा CEOs फलाणा। इहो माइंड सेट थो असां में ॿुधाए त असांजे ज़हन में वन ऑफ द टॉप जेकी शइ आहे न, उहा जॉब आहे। ऐं मां कंपेयर कंदो आहियां, तव्हां हींअर गूगल कयो, तव्हां ॾिसो, हूअं बि दुनिया में जेके बि ॾाढा माण्हू आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त वॾे नौकर थियण खां बहितर आहे त नंढड़ो मालिक थी। एक्ज़ैक्टली। त मां हू ॻाल्हि कंप्लीट कयां त तव्हां सुंदर पिचाई, तव्हां जेको अग्रवाल, सत्या नदला, इहे 3 माइक्रोसॉफ्ट, ट्विटर जा सभिनि जा CEOs आहिनि। इहे तक़रीबन जेको सुंदर पिचाई आहे, इन असल में गूगल क्रोम जेको न क्रिएट कयो, 2003 में हिन गूगल खे जॉइन कयो। हिन वक़्तु जेकी सुंदर पिचाई जी पंहिंजी नेट वर्थ आहे न, उहा आहे $600 मिलियन 2003 खां वठी, ऐं उहो गूगल जो CEO आहे।
उनखे तव्हां कंपेयर कयोसि तव्हां मुदसिर शेखा सां. मुदसिर शेखा लाहौर जो बंदो जंहिं करीम क्रिएट कई ऐं विदिन 3.5 years हींअर तव्हां अगरि तव्हां जेका इनखे चेक कंदो न तव्हां मुदसिर शेखा जी त उनजी वर्थ आहे $1.3 billion. ठीकु आहे. त चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो CEO शिप जॉब भले केॾी जॉब हुजे, ठीकु आहे, जॉब भले केॾी वॾी जॉब हुजे, तव्हां गूगल जा CEO हुजो पर तव्हां नेट वर्थ अथव, पर उनजे अगेंस्ट तव्हां अगरि एंटरप्रेन्योर थियो था ऐं तव्हां लकीर खे हिकु हिकु शइ खे हिट करे था वञो त तव्हां सभई इंडियन CEOs खणो ऐं तव्हां मुदसिर शेखा खणो, मुदसिर शेखा वधीक आहे हुननि खां. ठीकु आहे. त सभ खां पहिरीं माइंड सेट थॉट प्रोसेस असांजो एग्ज़ैक्टली असां माइंड इहो रखे वेठा आहियूं त यार हितां वियासीं ॿाहिरि जी जॉब कईसीं वॾी ॻाल्हि थी वई. सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर बेस्ट या एक्सीलेंट न आहे. मां मिसाल न ईअं तव्हां पाकिस्तान में वञो, तव्हां सिलिकॉन वैली में वञो त खोड़ सारा पाकिस्तानी आहिनि. फहद अज़ीज़ आहे, मुदसिर शेखा आहे, नवी शेरवानी आहे, इहे उहे माण्हू आहिनि जेके ऑलरेडी $1 billion जूं कंपनीज़ ठाहे खपाए चुका आहिनि. पर बदकिस्मती सां असां जेके सिंधी हिते वेठा आहियूं या जेके असांजा दोस्त US में वेठा आहिनि, असां जॉब खे ई वॾी शइ सम्झो आहे. जेसीं ताईं इहो माइंड सेट चेंज न थींदो न तेसीं ताईं तव्हां फॉलोअर ई रहंदो, तव्हां क्रिएटर कोन थींदो. ठीकु आहे. मां इवन जॾहिं गूगल में जॾहिं वियोसि, गूगल में मूंखे मौक़ो मिलियो हेड ऑफिस में, असां सभु हुते गैदरिंग हुई असांजी, मां 15 खां 20 मिनट मां सेपरेट थी वेठो हुउसि ऐं सेपरेट जे मां सिर्फ़ु इहो थॉट गई, मां सिर्फ़ु वेठो पियो यार आख़िर वजह छा आहे, हिननि में उहा कहिड़ी शइ आहे जेकी असां में शइ न आहे जेकी असां कोन था करे सघूं. छा हुननि खे 4 हथ आहिनि की हुन जूं 4 अखियूं आहिनि, फिज़िकली असां वांगुरु इंसान आहिनि यार, अगरि हू करे सघंदा असां छो कोन था करे सघूं. त मूंखे जेकी शइ उहा असां सिर्फ़ु माइंड सेट जी सेट असां सम्झूं था सिर्फ़ु असां यार फेसबुक तां अर्निंग सुठी ॻाल्हि आहे, एक्सीलेंट न आहे, एक्सीलेंट आहे फेसबुक क्रिएट कयो तव्हां ऐं को रॉकेट साइंस कोन्हे का हिन में, जस्ट हिकिड़ो प्रोसेस हींअर ग्लोबली मिलनि था. असां वटि पहिरीं अॼु खां 10 साल पहिरीं अगरि ॻाल्हि कजे न त उहा हिकिड़ी दुनिया त हींअर इंटायरली डिफरेंट थींदी ईंदड़ 3-4 सालनि में 5 सालनि में जॾहिं खां मेटावर्स पंहिंजो प्रैक्टिकली शुरू थियो त ही इंटरनेट ही पास्ट ही सभु शइ हिकिड़े पासे मेटावर्स आयो त हिकदमि तस्वीर जो ॿियो रुख नओं चैप्टर ऑफ द लाइफ स्टार्ट थी वेंदो. मतिलबु मुंहिंजो मूंखे लकीली मौक़ो मिलियो त मां जीअं हाणे रिसेंटली मां रियाद में वियुसि, उते जेकी सिंधी कम्यूनिटी उहा आई आहे. लास्ट टाइम मां US में वियुसि, उते जेके साना जा दोस्त आहिनि सभु पर्सनली मुलाक़ात थी. त हिकिड़ो जेको मेन मसइलो आयो पियो न, माण्हू विलिंग आहिनि, हू वेठा बेशक सिंध खां परे आहिनि पर सिंध जो फ़िक्र अॼु बि उन्हनि खे ठीकु आहे, हू चाहिनि शर्त इहा आहे त उनखे को असांखे को वे आउट नथो मिले त यार हिननि हालात मां निकिरजे कीअं. ठीकु आहे, निकिरजे कीअं. त रिसेंटली असां हींअर राति बल्कि असांजी मीटिंग हुई यार, असां कुझु अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं पिया सिंध टेक वैली जे नाले सां, जंहिंमें असां स्पेशली असां जेके बि टेकीज़ सिंध जा जेके बि टेकीज़ आहिनि, जेके स्टार्टअप फाउंडर्स आहिनि, एंटरप्रेन्योर्स आहिनि, जेके ऑलरेडी एग्ज़िस्टिंग जेके असांजा प्लेटफॉर्म असां उन सभिनी खे हिकु जॻह ते कनेक्ट पिया कयूं. ऐं कनेक्ट करण खां पोइ छो जो इंडिविजुअल ॾिसो न हिन वक़्तु एफर्ट्स आहिनि. तव्हांखे राधण मां अब्दुल अलीम कुंबर में मिली वेंदो जेको 7 सालनि जो नौजवान आहे, 1 लख खां मथे सब्सक्राइबर आहिनि. ईअं तव्हांखे ॻोठनि ॻोठनि में अहिड़ा यूज़ केसिस मिलनि था, पर इहे उहे छोकिरा आहिनि जेके पंहिंजी बेसिस ते पाण उथिया विदाउट एनी गाइडेंस. असां चऊं था अगरि गाइडेंस या इन्वायरमेंट या प्लेटफॉर्म हूंदो न त पोइ इन में जेके एवरेज क़िस्म जा छोकिरा आहिनि उहे बि मथे अची वेंदा, छोकिरा छोकिरी अची वेंदा असांजे मथे. त असां उन प्लेटफॉर्म खे कनेक्ट कयूं पिया ऐं इन प्लेटफॉर्म जो असुलु मक़सदु इहो आहे त सभिनी खे कनेक्ट कयूं. ऐं ॿी मेन जेकी एरिया आहे, जीअं मां पहिरीं ॻाल्हि करे वियुसि, असां में जेके दोस्त US में वेठा या UK वेठा, जेको असांजो कॉन्सेप्ट आहे स्टार्टअप इको सिस्टम, त यार नओं बिज़नेस क्रिएट कयो. इन नए बिज़नेस जो जेको पाकिस्तान जो फेल्यूअर आहे उहो 95% फेल्यूअर आहे. छोकिरा अटैम्प्ट कंदा पोइ फेल थी वेंदा आहिनि. वजह इहा हूंदी आहे त इन सिस्टम खे सभु यंग छोकिरा खणंदा आहिनि सॼे पाकिस्तान मां, जेके यूनिवर्सिटी मां हाणे पास थिया, हुनजो को ज़्यादा एक्सपीरियंस कोन्हे त यार क्लाइंट डीलिंग कीअं हुजे, प्रोडक्ट डेवलपमेंट कीअं हुजे, इहो हुनखे ख़बर कोन हूंदी आहे. त इन में जेके बेस्ट फिट आहिनि न, बेस्ट मैच कहिड़ो आहे, उहे जेके जेके ॿाहिरि वेठा आहिनि, जिन जो 8 साल 10 साल वॾी कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जा जेको एक्सपीरियंस आहे उनखे ख़बर आहे, उहो बंदो या उहा बंदी अगरि सिंध जे कंहिं बि यूनिवर्सिटी जे छोकिरे या छोकिरी सां पंहिंजे पाण खे अगरि मर्ज करे ऐं एज़ अ को फाउंडरशिप जे अंदरि सिस्टम में अचे त पोइ इहो बेस्ट कॉम्बिनेशन ठही सघे थो. त असांजी बिल्कुलु इहा ॻाल्हि हले पई त असां कंहिं तरीक़े सां उन्हनि दोस्तनि खे इनकरेज कयूं त यार तव्हां 15 साल वेठा आहियो, हींअर जेको यूनिवर्सिटी जो छोकिरो ऐं छोकिरी आहे उन वटि हींअर नई टेक्नोलॉजी जे मथां थोरी हैंड्स ऑन आहे. तव्हां टाइम कोन्हे, ही फारिग वेठो आहे, हिनखे पंहिंजो कैरियर खपे, त अगरि तव्हां ॿई मिली वेंदो त हिकिड़ो बेस्ट कॉम्बिनेशन ठहंदो ऐं पोइ वॾा स्टार्ट जेके असां थी सघनि था. त इन प्लेटफॉर्म तां सिंधी दोस्तनि में हिकिड़ो त अवेयरनेस क्रिएट करणी आहे, ख़बर पए त यार इहे शयूं आहिनि. ॿियो कुझु बेसिक मसइला आहिनि, जीअं कल्ह मूंखे कंहिं दोस्त ॿुधाए पियो त बल्कि कंहिं फेसबुक ते का पोस्ट आई जंहिंमें थर जे साइड ते छोकिरा जेके फ्रीलांसिंग कमु कंदा आहिनि, उते सिग्नल कोन ईंदा आहिनि, हू वीचारा भिटुनि ते चढ़ी वेंदा आहिनि मथे ऐं उते वञी करे सिग्नल ईंदा, उते नहीं कमु कंदा आहिनि. त माना इहा बेसिक नीड्स आहिनि. हक़ीक़त में इहो कमु गवर्नमेंट जो आहे, पर अनफॉर्चुनेटली मिसफिट बंदा वेठा आहिनि, का ख़बर न आहे ड्राइव कीअं करणु खपे, न ई वरी हू के अहिड़े के एक्सपर्ट्स बंदनि खे पंहिंजे पाण सां एंगेज था कनि, हुनजा पंहिंजा मक़सद हिकिड़ा पंहिंजे क़िस्म जा मक़सद आहिनि. त असां हींअर गवर्नमेंट खे ज़ीरो था सम्झूं. जीअं मां पंहिंजे कैरियर में गवर्नमेंट मुंहिंजे ज़र में हिकिड़ो बैरियर त आहे, पर तव्हां सपोर्ट
क्रिएट नथी करे सघे एग्ज़ैक्टली असांखे प्राइवेट माण्हुनि खे हींअर पंहिंजो पाण खे पाण कनेक्ट करिणो पवंदो प्राइवेट कयो ऐं थी वेंदो को मसइलो कोन्हे ऐं एतिरी इनिशियली फाइनेंस जी ज़रूरत कोन्हे का छोकिरा पंहिंजो पाण अर्न कंदा छोकिरा हींअर ॻोठनि में वेही करे 7 जो मिसाल आहे मैट्रिक जो छोकिरो अगरि फ्रीलांसिंग ते लखें रुपया कमाए सघे थो ॻोठनि में खोड़ सारा मिसाल हींअर अची रहिया आहिनि मां कल्ह यूट्यूब ते मुंहिंजो मतिलबु पार्ट टाइम चयो या चयो त मां डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसंदो आहियां मां कल्ह पे ॾिठी डॉक्यूमेंट्रीज़ अफ्रीका जे हिकिड़े ॻोठ जी नंढी छोकिरी जी विलेज गर्ल फ्रॉम अफ्रीका त मां ॾिठो उन कुझु न कयो ऐं पंहिंजे हिकिड़े मन जेके चवंदा आहियूं असां उन मां निकिती मुंहुं धोतईं ब्रश कयईं थांव धोतईं हल्की फुल्की अंग्रेज़ी ॻाल्हाए ॿुधाए पई मां हुनजा फॉलोवर्स पियो ॾिसां वरी उनजो ॾिसां पियो वरी कल्ह उन जाइ ते वरी हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिं सिर्फ़ु ॿियो कुझु न रुॻो वीलॉग जे थ्रू 5.1 मिलियन उनजा व्यूज़ आहे विदिन 2 months त मूं कैलकुलेट पे कयो उन्हनि शयुनि खे त मां चयो कीअं था कनि डॉक्यूमेंट्रीज़ ठाहिनि था वीलॉग्स कनि था ऐं उन्हनि जा व्यूअर्स बि वधीक आहिनि उन्हनि जो सब्सक्रिप्शन वधीक आहे ऐं वेरी सिंपल पर उन्हनि खे ॾांहुं आहे त कीअं कजे असां अञा हेजिटेट थियूं पिया असां वटि अञा ई ऑब्स्टिकल्स आहिनि तव्हांजी ॻाल्हि वांगुरु सिग्नल ई वॾो ऑब्स्टिकल आहे असां वटि त सिग्नल नथा अचनि बिल्कुलु छो लकीली असां पाण ग्राउंड ते रहिया आहियूं ॻोठनि में रहियूं त उहे प्रॉब्लम हींअर सम्झूं पिया असां हिकु कमु त इहो पिया कयूं त असल में जेके फेसबुक या जेकी ऑनलाइन अर्निंग आहे इन में बैरियर टू एंट्री तमामु वॾी आहे आम बंदो उहो एतिरो क्विकली नथो करे सघे हाणे फेसबुक ते अर्निंग तॾहिं स्टार्ट थींदी लेट्स से 3000 कलाक जेके न बंदे जा हिकिड़े कंटिन्यूसली साल में वेठा वञनि हेतिरा सब्सक्राइबर वञनि सेम कंडीशन तव्हांजी यूट्यूब जे मथां सब्सक्रिप्शन आहे या बैरियर टू एंट्री आहे ऐं इन बैरियर टू एंट्री में उहे पेशेंस कोन्हनि के बंदे वटि त यार मां साल कीअं पर पाण खे सस्टेन कयां एतिरो कॉन्टेंट कीअं कयां प्लस में सिग्नल जो इशू फिज़िकली तव्हांजो कैमरा जो इशू तव्हांजो वीडियो एडिटिंग जो इशू तव्हांजो ग्राफिक डिज़ाइनिंग जो इशू या खोड़ सारा स्क्रिप्टिंग जो इशू खोड़ सारा इशूज़ आहिनि असां जेको बेस्ट मुंहिंजे नज़र में जेको मॉडल आहे जेको इनशाला मां हिन सिंटेक वैली जे अंदरि मां हिनखे एग्जीक्यूट कंदो शइ खे त असां वटि ॻोठनि में के नंढा नंढा स्टूडियो टाइप हुजनि जेके एज़ अ फ्रीली अवेलेबल हुजनि जंहिंमें को सुठी हिकु का कैमरा हुजे जंहिंमें को लाइटिंग जो सिस्टम हुजे जंहिंमें प्रॉपर का माइक शेक हुजे या हिकु को कंप्यूटर हुजे जेको को अहिड़ो को मॉडल हुजे जेको फाइनेंशियली मिली करे छोकिरा छोकिरियूं पाण में कमु कनि त बेस्ट थी सघे थो ॾिसो हींअर त जीअं मुंहिंजे ख़्याल में असांजे को इंटीरियर सिंध जेको छोकिरो जे हिकु डॉक्यूमेंट्री ठाही उहा नेटफ्लिक्स ते हली वई हिकिड़ी अहिड़ो एग्ज़ाम्पल आयो न डॉक्यूमेंट्री वेब टीवीज़ जेको कॉन्सेप्ट अचे पियो त इहो हिकिड़ो ज़बरदस्त एरिया आहे जंहिंमें असल में कैटेगरीज़ आहिनि हिकिड़ी त बॉटम लेयर ते जेके अंडर मैट्रिक आहिनि या अंडर इंटर आहिनि नथा करे सघनि पंहिंजी खोस जी ॻाल्हि आहे जेको असांजो कॉमेडियन आहिनि अज़गर खोसो ॾिसो अहिड़े क़िस्म माण्हू अची सघंदा हिकिड़ी उहा कैटेगरी आहे त असां इन्हनि माण्हुनि खे मथे खणी अचूं ॿी कैटेगरी आहे त असां जीअं एंटरप्रेन्योर्स आहिनि न फॉलोअर्स न थियूं अगरि तव्हां सुठा मेरानी यूनिवर्सिटी जा सिंधी यूनिवर्सिटी जा IBS अखर जा नवाबशाह जा कंहिं बि यूनिवर्सिटी जा अगरि तव्हां ग्रेजुएट आहियो न तव्हां सिखो तव्हां फॉलोअर न थियो तव्हां सिखो त यार फेसबुक ठहंदी कीअं इनखे एग्जीक्यूट कीअं थिए करीम ठहंदी कीअं इनखे एग्जीक्यूट कजे को ॿियो आइडिया कीअं खणूं पाण त असां उन लेवल ते अचूं ज़ाहिर इहे हर बंदो एंटरप्रेन्योर नथो थी सघे नंबर 1 ऐं एतिरी ईज़ी जॉब न आहे तमामु ॾुखी जॉब आहे छो भई हिकिड़ी लॉन्ग टर्म जर्नी आहे उन में प्रॉब्लम्स तमामु घणा आहिनि उनखे सिखी करे करिणो आहे ऐं उन में असां कोशिशि इहा असां पंहिंजे सिंटेक वैली जे अंदरि इहो कोशिशि इहा पिया कयूं त असां एक्सपीरियंस बंदा खणी अचूं मुर्तज़ा खे अगरि 5 साल लॻा इन जॻह ते पहुचण लाइ त मुर्तज़ा पंहिंजे एक्सपीरियंस खे उहो हेठि डाइल्यूट करे ताकी जेके बंदो हाणे नओं अचे थो 5 साल न करे उहो 6 साल खां स्टार्ट करे ठीकु आहे त उन हिसाब सां एक्सपर्ट्स जी असां हिकिड़ी पूरी टीम जोड़ियूं पिया जंहिंमें ऑलरेडी असां वटि कुझु इंक्यूबेशन सेंटर आहिनि मीन्स को आइडिया को छोकिरो खणी अचे पोइ उनखे प्रॉपरली पॉलिश कयो वेंदो उनखे इनिशियली जेके रिसोर्सिस वरी ॾिना वेंदा मेंटरशिप कई वेंदी उनखे विन पैसा ॾिना वेंदा ऐं पोइ उनखे स्केल करण में सपोर्ट थींदी अहिड़ा सिस्टम असां वटि ऑलरेडी सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि पर उनजी क्वालिटी उहा न आहे जहिड़ी क्वालिटी हुअणु खपे असां कराची ते कॉम्पीट कोन था करे सघूं असां न लाहौर न कराची या न इस्लामाबाद ते कॉम्पीट था करे सघूं त पहिरियों कमु आहे त असां क्वालिटेटिव आइडियाज़ ऐं स्टार्टअप्स उहे खणी पहिरीं लेवल ते पाकिस्तान ऐं पोइ असांखे ग्लोबल असां उनखे प्लेस करायूं ताकी हिकिड़ो इहो थी वञे हिकिड़ो त इहो थियो टॉप लेवल ते जेके असांजा हाईली इंटेलिजेंट या जेके प्रोग्रामर क़िस्म जा छोकिरा आहिनि उन्हनि खे सेकेंड जेको आहे मासिस जे अंदरि असां सोशल मीडिया जे अंदरि अर्निंग कीअं थींदी आहे यूट्यूब आहे तव्हांजो फेसबुक आहे ट्विटर आहे जेके तव्हांजा प्लेटफॉर्म्स आहिनि इन्हनि खे कीअं कयूं फ्रीलांसिंग जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त टूल आहे त फ्रीलांसिंग में तव्हां कहिड़ा टूल्स खणो हाणे ॾिसो टूल्स छोकिरा खणी था वञनि सिखनि था पर हुननि खे अॻिते अर्निंग कीअं थींदी उहा ख़बर कोन्हे असां इहो बि हिकिड़ी कमेटी जोड़ियूं पिया त यार फ्रीलांसर जा हिकिड़ा एक्सपर्ट्स हुजनि जेके छोकिरे खे गाइड कनि अगरि छोकिरे खे नथो अचे उनखे पंहिंजे पाण खे 2 महीना 3 महीना पंहिंजे पाण सां एंगेज कनि उन प्रोसेस में उनखे गुज़ारीनि त क्लाइंट सां डीलिंग कीअं थींदी आहे कीअं तव्हां प्रोजेक्ट हंट कयो बिडिंग कीअं थियणु खपे ठीकु आहे जॾहिं बिडिंग थी वई हाणे उनजी डिलीवरेबल्स कीअं थींदा आहिनि उन में कुझु छोकिरा असां मार्केटिंग वारा रखंदासीं जेके क्लाइंट सां पाण ॻाल्हाईंदा ऐं छोकिरे खे साइड में विहारिबो तूं ॾिस छा पियो करे कमु त हिकिड़ी प्रॉपर जेकी उहो हैंड्स ऑन थींदी आहे न उहा हैंड्स ऑन कराई वञे हिकिड़ी सिस्टमेटिक वे सां त उहो असांजो हिकिड़ो पूरो प्लान आहे इनशाला में
अनक़रीब तव्हां कुझु ॾिसंदो सोशल मीडिया जे मथां? न न, ही त बिल्कुलु ईअं आहे। कुझु अहिड़ा नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि जेके ताज़ो यूनिवर्सिटी मां फारिग त थिया पर प्रैक्टिकल न आहे। जीअं मेडिकल में त हाउस जॉब जेको ऑप्शन आहे त 6 महीना 8 महीना प्रैक्टिकल करिणो पवे त उन्हनि खे अच्छा, पर असां वटि इंजीनियर्स या जेके ॿी फील्ड मां अचनि था मास्टर्स करे वञनि पर प्रैक्टिकल लाइफ जो उन्हनि वटि को ऑप्शंस कोन्हे गवर्नमेंट लेवल ते या इंटर्नशिप हुजे या का अहिड़ी ॻाल्हि हुजे ताकी उन्हनि खे कुझु मौक़ो मिले, भले फ्रीलांस ई कमु कान अथई पर एटलीस्ट पंहिंजो पाण खे स्किल करण जे लाइ सिखी सघे। उन्हनि खे छा करणु खपे? नंबर 1 त जेको हींअर असांजी अकेडमी आहे न उहा ग्लोबल लेवल ते, सिंध या पाकिस्तान जो मसइलो आहे, ग्लोबल लेवल ते अकेडमिया इररिलेवेंट थींदी पई वञे, स्पेशली टेक्नोलॉजी जे अंदरि। वजह इहा आहे त जेको मुंहिंजो कॉन्टेंट पढ़ाए पियो वञे न इहो 25 साल पुराणो कॉन्टेंट आहे। हिन वक़्तु असां जॾहिं ॻाल्हायूं पिया त 10 टूल नवां था अची वञनि मार्केट जे अंदरि, त इंडस्ट्री जी जेकी रिक्वायरमेंट आहे न उहा यूनिवर्सिटी फुलफिल कोन पई करे। त हिकिड़ो प्रैक्टिकल कोन्हे ऐं ॿियो वरी दुनिया में त इंडस्ट्रीज़ ऐं यूनिवर्सिटीज़ हिक ॿिए सां कोऑर्डिनेट कंदा आहिनि। इंडस्ट्रीज़ पंहिंजी रिक्वायरमेंट ॿुधाईंदी 6 महीननि खां पोइ या 2 सालनि खां पोइ आउं हिन प्रोजेक्ट ते कमु करण जो सोचां पई, तव्हां वटि के ब्रेंड जा अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांखे हिन आइडिया ते कमु करे ॾियनि, असां हुनखे पे कंदासीं, इहे असां सां गॾु कमु कनि। वॾो अलमियो इहो आहे त अकेडमीअ खे ड्राइव इंडस्ट्री करणु खपे। त मुंहिंजी रिक्वायरमेंट छा आहे कि कोर्स डिज़ाइन उन मुताबिक़ कर। बदकिस्मती सां असां वटि जेके पॉलिसी मेकर सेंट्रल लेवल ते वेठा आहिनि न उहे सभु उहे बाबा आहिनि, सॉरी टू से उहे बाबा आहिनि जेके अॼु बि मोबाइल हलाइण में उनखे कंफ्यूजन आहे। हेठि जेको छोकिरो ऐं छोकिरी वेठो आहे न, नंढड़ो ॿार बि मोबाइल फ्रीक्वेंट ज़्यादा आहे, हू त ज़्यादा कंफर्टेबल थो करे। त हिकिड़ो त वॾे में वॾो गेप आहे। त पॉलिसी मेकिंग जे अंदरि तव्हां यूथ खे आणियो जिन खे ख़बर आहे त असांजो मुस्तक़बिल छा आहे, असां छा पिया अॻिते करणु चाहियूं। हिकिड़ो त वॾो फॉल्ट त मथे ई आहे, पॉलिसी मेकर्स खे ख़बर न आहे त छा खपे, इंडस्ट्री जेको चाहे थी उनखे सेंसी कोन्हे शइ जो, त पोइ हिकिड़ो वॾो गैप थो अचे। त असां वटि जेको इंडस्ट्री वारो पार्ट आहे न, तव्हांजो सवाल हो मुंहिंजे ख़्याल में यूनिवर्सिटी छोकिरी छोकिरा न, त डिग्री जी इररिलेवेंस आहे। इवन तव्हां ग्लोबली ॾिसो वॾियूं जेके बि कंपनीज़ आहिनि न उहे चई चुकियूं आहिनि त असांखे तव्हांजी डिग्री जी ज़रूरत कोन्हे, इहो जेको पेपर आहे तव्हां पाण वटि रखो, तव्हां अचो मूं वटि ऐं मूंखे स्किल्स ॾेखारियो त करे छा था सघो, ऐं अॻिते ईअं ई थींदो। ठीकु आहे न। त बजाए जो असां 4 साल विहारियूं बदकिस्मती सां वॾे वॾो जेको जीअं असां वटि हैदराबाद आहे या असां वटि सखर आहे, वॾे में वॾो ड्रॉबैक इहो आहे असांजे IT जे छोकिरनि जो, त उते को सॉफ्टवेयर हाउस कोन्हे। हाणे हिदाया कमु करे पियो असां जामशोर में, हिकिड़ो सुठो कमु कयो आहे ऐं हुन जेकी रिज़ल्ट्स बि आहिनि, ठीकु आहे, रिज़ल्ट्स बि आहिनि। त अहिड़े क़िस्म जूं शयूं असां वटि कोन्हनि के उनजो हल इहो आहे त छोकिरो या छोकिरी अगरि कंहिं यूनिवर्सिटी में कमु कनि पिया न, ज़्यादा रिलाए न कनि। असां वटि राइट पर्सन ऑन राइट पोज़ीशन सवाल या निशान आहे। असांजी जेका IT मिनिस्टर आहे मूंखे नथो लॻे त हुनजो पर्सनली IT में केतिरी हुनजी एक्सपर्टीज़ आहिनि या न आहिनि, मतिलबु पर्सनलाइज़ नथा कयूं पर जनरली सॼे पाकिस्तान जो मसइलो, सॼे पाकिस्तान जो अलमी आहे। तव्हां सेवण में बि हिकिड़ो नंढो स्कूल ठाहियो आहे जंहिंमें तव्हां ॿारनि खे टेक्निकल कयो पिया, उन्हनि खे टेक्नोक्रेट कयो पिया, त उन में तव्हांखे गवर्नमेंट सपोर्ट कई आहे या ॻाल्हायो अथसि? साईं मुराद अली शाह जो शायदि ही तक आहे मुंहिंजे ख़्याल में। जी बिल्कुलु, साईं मुंहिंजे पंहिंजे शहर जो आहे ऐं जो गवर्नमेंट सां त मुंहिंजो कुझु 4 साल 5 साल खणी मां गवर्नमेंट कुझु प्रोजेक्ट कया ऐं मूंखे इनिशियली ख़बर पइजी वई त हिते सवाइ टाइम ज़ाया करण जे को बि ऑप्शन आहे। अच्छा, बाय द वे सेवण वारो जेको मुंहिंजो प्रोग्राम हुयो उहो मां हींअर हुनखे बंदि करे चुको आहियां। वजह इहा आहे त हींअर असां छो जो मुंहिंजो एज़ अ पर्सन मुंहिंजो जेको असुलु स्टार्टअप हुयो न, जेको मुंहिंजी पंहिंजी पोल्टा जे वर्स, उन में मूंखे तमामु ज़्यादा इन डेप्थ वञण जी ज़रूरत हुई, मूंखे ज़्यादा टाइम ॾियणो, त उते मां उनखे पहुची वियुमि। ऐं ॿियो मेन छा त रिसोर्सिस असांखे लो लेवल ते कोन हुया उते सेवण जे अंदरि। त हिन वक़्तु असां इनखे सिंध लेवल ते जेको मुंहिंजो सेवण वारो प्रोग्राम हो उनखे एक्ज़ैक्टली असां सिंध टेक वैली जे नाले अंडर से कयूं पिया ऐं सॼे सिंध जे अंदरि असां पूरी प्लैनिंग करे चुका आहियूं। हर डिस्ट्रिक्ट ते वेंदासीं, हर तालुके ते वेंदासीं, असां उते वञी करे प्रैक्टिकली हैंड्स ऑन थींदा, पूरो सिस्टम असां हींअर पोयां जोड़े चुका आहियूं, पूरी प्लैनिंग थी चुकी आहे इंशाल्लाह। ऐं अनकरीब तव्हां विदिन वीक तव्हां उनजी असांजी लॉन्चिंग वग़ैरह थींदी, त ग्राउंड लेवल ते असां वेंदासीं। बाक़ी रही ॻाल्हि गवर्नमेंट जी, उन जो को तालुक ई कोन्हे। मां ऑनेस्टली स्पीकिंग मूंखे पर्सनली ख़बर आहे हज़ारे मिलियन रुपीज़ हिननि जा स्टार्टअप्स में हर साल पिया हूंदा आहिनि। एग्जीक्यूशन लाइ हिननि खे ख़बर कोन्हे त करिणो कीअं आहे, उहे पैसा ज़ाया थी वेंदा ऐं वापसि हलिया वेंदा। इवन मां लास्ट ईयर को STP साइंस टेक्नोलॉजी पार्क फेडरल मां कुझु हिते रिक्वेस्ट कई थी इस्लामाबाद में, असांखे हिते मिलियो पिए। असांजी गवर्नमेंट असां वटि अबंडेंट क़िस्म जूं बिल्डिंग्स पयूं आहिनि, का 7-8 एकड़ ते ज़मीन पई आहे, VIP ऑडिटोरियम, हॉस्टल फ्री, 2014 खां वठी बिल्डिंग तयारु पई आहे ऐं माना हिकु ॾींहुं उहा ऑपरेशन कोन थी आहे। मां चयो यार बिल्डिंग फ्री में पई आहे, सॼो फाइनेंस जेको फेडरल थी करे, तव्हां असांखे अलाउ कयो। सिंध गवर्नमेंट एतिरो असांखे NOC न ॾेई सघे त ठीकु आहे तव्हां हे कमु कयो। त
या न यानी कि यार तव्हांखे कुझु बि न आहे करिणो, हिते सपोर्ट जी का उमेद ई न आहे त नौजवान पंहिंजी मुर्सी पाण कनि सही पाण करिणो पवंदो, ॿियो हल ई न आहे। ॾिसो अच्छा, तव्हां छा खे एप्रिशिएट कंदव तव्हां बकौल तव्हांजी ॻाल्हियुनि जे त जॉब्स में त चलो उन्हनि खे माण्हू कारोबार करे, नंढा नंढा ॿिया कहिड़ा कारोबार आहिनि जेके थी सघनि था जेके ऑनलाइन खां हटी करे जेके प्रैक्टिकली पंहिंजो टाइम सीड़ाइनि, कुझु पैसा ॻंढनि पाण में, को विसियूं रखनि, को जॉइंट वेंचर कनि, पर गॾिजी सॼी को न को कारोबार कनि, त नंढा नंढा कहिड़ा कारोबार थी सघनि था? अदा बेसिक लेवल ते न सभ खां पहिरीं हिकिड़ो रिस्क हिकिड़ो हूंदो आहे न, उहो बाज़ू खां चवंदा जेकी जॉब जेकी सैलरी हूंदी आहे न इहो पॉइज़न आहे। सही, छो जो बंदे खे चवंदो आहे ऐं पोइ उनजे माइंड में हिकिड़ो फियर जेको आहे न हिकिड़ो डपु विहारींदी आहे, यार अॼु अगरि मूं जॉब छॾी त यार मुंहिंजो घर कीअं हलंदो, इहो जो घर न हलंदो न इहो उनजी सॼी ज़िंदगी खाई वेंदो। सही, त कॾहिं कॾहिं रिस्क टेकिंग करणी पवंदी आहे, त रिस्क खणो, कॾहिं वाज़ो कैलकुलेटेड रिस्क बि हूंदो आहे, त ठीकु आहे। नॉर्मली जीअं जैकमा आहे न अली बाबा जो CEO, उन हिकिड़ो फार्मूला उहो चवंदा आहिनि तव्हां अगरि किथे जॉब कयो पिया तव्हां 8 कलाक जॉब कयो, पर 3 कलाक तव्हां पंहिंजे ज़ाती बिज़नेस खे या कैरियर खे ॾियो। सही, तव्हां उन में आहिस्ता आहिस्ता उन में तव्हां एक्सपेरिमेंट कंदा वञो, जॾहिं उहो शइ ग्रो थी वञे पोइ तव्हां हुनखे क्वाइट करे छॾियो, पोइ तव्हां हिन शिफ्ट थी वञो। सही, त जॉब खे उहो असां में सिंधी में उत्तम खेती, नीच नौकिरी, वधंदड़ वापारु, त असांजे वॾनि ते घटिया तरीन त नौकिरी आहे न, नौकर त नौकर आहे चाहे केरु हुजे, ठीकु आहे न। त असांखे कोशिशि कजे खेती ताणी साण कोन्हे का, ठीकु आहे, वधंदड़ वापारु आहे त वापार जे अंदरि असां कोशिशि कयूं उन में एक्सपेंड थियणु खपे। ॿी बेसिक असां में त हिकिड़ो ट्रस्ट डेफिसिट ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि, असां पंहिंजे पाण में कोलैबोरेशन्स कयूं। हिकिड़ो बंदो न आहे, हिकिड़े बंदे वटि अगरि फाइनेंस न आहे, ॿिए बंदे वटि का स्किल्स आहिनि, ॿई बंदा पाण मिलनि। हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक जो सुठो कमु करे सघे थो, हिकिड़े वटि फाइनेंस मौजूदु आहे, त इहे ॿई पाण मिलनि, मिली करे हुनखे चवनि दुकानु मां थो कयां, पोइ पंहिंजो प्रॉपर हिकिड़ी लीगल डॉक्यूमेंटेशन कनि, पोइ उन में कुझु शेयर्स पाण में डिवाइड कनि, ऐं डिवाइड करण खां पोइ उनखे प्रॉपरली कनि। त उन में पंहिंजो हिकिड़ो जेको रोल्स ऐं रिस्पॉन्सिबिलिटी उहे फिक्स करणु तमामु ज़रूरी आहिनि। अदरवाइज़ थींदो यार उहो पैसा ॾेई छॾे तूं कर, तुंहिंजी मर्ज़ी आहे, सॼो उन मथां न, रोल्स ऐं रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजूं शामिलु हुजनि, छो जो हिकिड़ी लॉन्ग टर्म जर्नी हूंदी आहे, उनमें कंटिन्यूसली पाण खे उहो ॾियणो पवंदो। त अहिड़ा खोड़ सारा बिज़नेस आहिनि। इवन ॿियो जेको वॾो फुक़दान आहे उहो त असां हरू भरू ॻोठनि ते वेही करे होटलुनि ते जेको न पिया टाइम ज़ाया कयूं, असां थोरो रिस्क खणूं, असां थोरो ॿाहिरि अचूं। तव्हां सब्ज़ी जो ठेलो हणो, तव्हां जेको न तव्हां को नंढड़ो मुल्को कमु कयो, तव्हां साइकिल ते खणी का शइ खपे। मां यकीन कयो उन ॾींहुं कंहिं कम सां वियुसि मार्केट में, त इलेक्ट्रिक जो दुकानु जिते हो त बोरी हो, त उन ॾिठो त हिकिड़ो छोकिरो जेको हुनजो मुलाज़िम हुयो या को टेक्निकल माण्हू ई हुयो, त उहो मोबाइल ते लॻो पियो, त हुन लफ़्ज़ ये भाई इसको छोड़, ये तुम्हारा आधा घंटा ऐसे पी जाएगा तुम्हें पता ही नहीं चलेगा, मोबाइल रख और काम कर। त मां ॾिठो, मां ईअं जनरली कचहरी थी, त हुन चयो त असां पंहिंजे ॿारनि खे कारोबार करणु सेखारींदा आहियूं, पढ़ाईंदा आहियूं, शौर हासिल करे कारोबार करे, जॉब जे पुठियां न त हुते जॉब करे होॾे वञे हुनखे वही दरख़्वास्तूं ॾे, इंतज़ारु करे घर सुतो पियो हुजे, न, थोरो मेच्योर थींदो, दुकान ते वठी ईंदासीं, सेखारींदासीं, ॿुधाईंदासीं। त असां पंहिंजे ॿारनि खे परे रखियो आहे, असां हुनखे कंफर्ट ज़ोन ॾिनो आहे, न न मां कयां थो न, बसि इनखे चइसि थो रुगो बसि आराम करे, बसि औलाद मां पंहिंजे पीउ जा फ़र्ज़ अंजाम थो ॾियां, हीउ पुटु मुंहिंजो सुतो पियो हिनखे तकलीफ़ न थिए सभु शइ। पर दुनिया में जेतिरा वॾा माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे ट्रेन कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, मजबूरियूं ॾेखारींदा, सभु शयूं ॾेखारींदा, पर हुन सां गॾो गॾु हुनखे मोटिवेट कंदा। असां वटि इहो ट्रेंड अञा कॾहिं ईंदो? असां ॾिसो मेन शइ जॾहिं बि पेरेंट्स लाइ न को रोल मॉडल हूंदो आहे, जॾहिं कंहिं माण्हू में इंस्पायर थींदा आहिनि त यार हिन अगरि ईअं कयो आहे न त हाणे तूं बि हिन जे पैटर्न खे फॉलो कर। बदकिस्मती सां असां वटि रोल मॉडल्स कहिड़ा आहिनि, असांजे सभु टाउन यूसीज़ में उहे आंगूठे छाप जेके ॾिठो वियो त यार कल्ह आंगूठे छाप हो, अॼु करोड़पति अरबपति लॻो पियो आहे, ठीकु आहे, जेको असांजो ट्रेंड हले पियो न, त असां सिंध जी बदकिस्मती आहे, असां वटि रोल मॉडल आहे उहे सड़क छाप माण्हू करोड़पति नज़र ईंदा, ऐं जेको जेतिरो घटि आहे नेगेटिव आहे उहो वधीक ओतिरो एक्टिव आहे। एग्ज़ैक्टली बिल्कुलु इहा सही था चओ। ऐं जेके पॉज़िटिव आहिनि न, जेके बि पॉज़िटिव आहिनि, सुठी सोच रखंदा आहिनि, उहे ओतिरा ई वरी पैसिव नज़र आया आहिनि असांखे। अदा मजबूरी आहे, ॾिसो हिकिड़ो त असां वटि कलेक्टिवली असांजी सोच जेकी आहे न उहा इज्तमायत में न आहे। अगरि मूं वटि कुझु थी वियो न त हाणे मां पंहिंजी कुंड वसाईंसि, मां साइड ते थी विया, भले ॿियो को परेशान थिए पियो, मूंखे हुन ते फ़िकर ई कोन्हे त यार छा पियो थिए। पर हींअर मूंखे जीअं असांजे मां वियो आहे थोरो इन ॿ कंट्रीज़ जे अंदरि, त अंदाज़ो थियो आहे त यार कुझु माण्हू जेके कलेक्टिवली सोचणु चाहिनि था पर प्लेटफॉर्म कोन्हे। अगरि असां कलेक्टिवली सोचूं न, असांजी थोरी सपोर्ट आहे। हाणे बल्कि असां जेको प्रोग्राम कयूं पिया उन में यार मां अगरि US में वेठो आहियां ऐं हिकिड़ो IT जो छोकिरो ख़ैरपुर जे अंदरि वेठो आहे, मां उनखे पंहिंजे पाण सां कनेक्ट कयां, मुंहिंजा 2 जुमिला या मुंहिंजो अधु कलाकु हुनजी लाइफ खे सेट करे सघे थो। छो जो बाज़ औक़ात छोकिरनि खे सिर्फ़ु तव्हांजी वर्बल सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, सिर्फ़ु गाइडेंस जी ज़रूरत हूंदी आहे, उहा गाइड कयो त उहो छोकिरो या छोकिरी ॿाहिरि निकिरी सघनि था। त अहिड़ा कुझु प्लेटफॉर्म आहिनि असां वटि, जीअं असां SSDP वारा कमु कनि पिया, दोस्त असां काफ़ी प्लेटफॉर्म आहिनि, सहारो आहे, इहे कमु कनि पिया, उॾार हींअर असां जेको छोकिरो नायाब करे पियो कमु, ज़बरदस्त कमु पिया कनि इहे। पर इन्हनि खे हिकिड़ो कलेक्टिवली गॾिजी करे असांखे प्रोग्राम करणु, ऐं इहे ख़ाली उनखे अकेलो न छॾियूं असां,
लास्ट टाइम जॾहिं मां US में वियुसि उते असां में कहिड़ा दोस्त जिन माना अहिड़ा सिंधी हुआ जिन $15 खां $20 मिलियन UNSC खे ग्रांट ॾिनी ऐं मां वञी करे उते इहा ई ॻाल्हि कई मूंखे मौक़ो मिलियो उते ऐं मूंखे जॾहिं मौक़ो मिलियो त उते मूंखे फीलिंग्स इहा आई त 50 खनि हिकिड़ी फैमिली वेठियूं बंदा वेठा हुआ जिन खे माना मूंखे प्रेज़ेंट कयो वियो उते लंच हिकिड़ो अरेंज कयो मुंहिंजे लाइ त उते मां उनखे ॿुधायो त फील इहा पियो थियो त यार हाणे हे पैसनि लाइ आयो आहे पैसनि लाइ आयो आहे ठीकु आहे पाण सेवण खायो मां चयो साईं अलाह साईं मूंखे सेवण गाॾी असीं पाण पुॼियो आहे मूंखे हिकिड़े धिके जी ज़रूरत आहे अलाह साईं ॾींदो मां तव्हां पैसनि लाइ कोन आयो आहे नंबर 1 ॻाल्हि मां तव्हां सिर्फ़ु इन लाइ आयो आहियां त पोयां सिंध जो हाल इहो आहे त जेको PhD MS ऐं BS छोकिरो ऐं छोकिरी आहे न उहो या त ख़ुदकशी पियो करे या हिकिड़ो अनपढ़ हिकिड़ो सफ़ा लो क्लास जे MNA MPS जे दरनि ते वेही करे धिका था पिया खाइनि उता कुंज वेही करे चाहियूं पिया इहे सभु पिया सर्व कनि तव्हां ओन कयो हिनखे जो बजाए मां कुंड में वेही करां हिते मां चवां ठीकु आहे यार मां त लेविश लाइफ गुज़ारियां पियो न क़ौमूं ईअं कोन उथंदियूं आहिनि क़ौमूं कलेक्टिव सोच सां उथंदियूं आहिनि कलेक्टिव एक्शन सां उथंदियूं आहिनि त असां कलेक्टिव सोच किथे आहे उते कुझु इहे हिकिड़ा असांजे जीनियन प्रॉब्लम या ट्रस्ट डेफिसिट वॾो प्रॉब्लम आहे असां US में वेही करे UK में वेही करे असां जॾहिं दोस्तनि खे हिते कुझु इदारा आहिनि जिन खे असां सपोर्ट कयूं था पर उहे पैसा यूटिलाइज़ कीअं थियनि वाक़ई प्रॉब्लम आहे वाक़ई प्रॉब्लम मां हिकिड़ी रिपोर्ट चेक कई उते अमेरिका में 2016 में त हिकिड़ी ईअं ई असांजो हिकिड़ो वास्ते वारो हुयो उहो खणी हलियो त असां हीअ कंदासीं जॾहिं मां उनजी रिपोर्ट ॾिठी त वॾे में वॾो जेको चंक हो पैसनि जो जेको चए पियो मुंहिंजे तव्हां सपोर्ट कंदो त मां हे कमु करे सघंदुसि त उन में ऑफिस जो ख़र्चो हेतिरो थींदो गाॾियूं हेतिरियूं ईंदियूं पेट्रोल ते एतिरो ख़र्चु थींदो पघारूं हेतिरियूं थींदियूं ऐं जॾहिं असां वटि इहे सभु शयूं अची वेंदियूं त पोइ असां हीअ कंदासीं त पहिरियां त हुन पंहिंजो पाण खे बि सिक्योर कयो त मूंखे ॿियो त आउं ऑफिस बि वठां गाॾियूं बि वठां हुनजा तेल बि हुजनि हुनजा फुलेल बि हुजनि सभु शयूं हुजनि उन खां पोइ ईंदुसि आउं हमेशह सची ॻाल्हि आहे जेके बि दोस्त असांजा पाकिस्तान खां ॿाहिरि वेठा आहिनि थिया मां उन्हनि खे चवंदो आहियां त तव्हां पैसा न मोकिलियो हिते सही इदारनि जे हवाले सां तव्हां उहे हॉस्टल्स उते ठाहियो हितां खां छोकिरा घुरायो ॿाहिरि उन्हनि खे रहायो उन्हनि खे नौकिरी उते वठी बेस्ट मॉडल उते वठी ॾियो जेको चाहे अगरि अली मुर्तज़ा सेवण मां हले त उहो उन ख़बर हुजे त जेकॾहिं मां न्यूयॉर्क में वेंदुसि मां लंडन में वेंदुसि त मुंहिंजे लाइ हॉस्टल आहे जेका मूंखे 3 महीननि ताईं मुंहिंजो ॿारु सहंदी ऐं 3 महीने जे अंदरि मूंखे किथे न किथे रोज़गार ॾींदी ऐं जिते मूंखे रोज़गार मिली वञे त उन हॉस्टल खे आउं सपोर्ट कंदुसि पे बैक कंदुसि ऐं वरी कंहिं न कंहिंखे घुराए उते उनखे सपोर्ट कंदुसि त इहो मां पे बैक कंदुसि इहो बहितरीनु मैकेनिज़म आहे जेको थी सघे थो बाक़ी इन खां अलावा सिंध गवर्नमेंट ते बार रखिजे ज़ोर रखिजे चेक रखिजे त हुननि जो कमु आहे न स्कूल ठीकु कनि हॉस्पिटल्स ठीकु कनि रोड रस्ता असां केतिरा ठाराईंदासीं रस्ता इम्पॉसिबल आहे इंडिविजुअल असां हिकिड़ो रोल मॉडल क्रिएट करे सघूं था उनखे गवर्नमेंट करे असां इवन इहे कयो बाक़ी जेके ॿाहिरियां दोस्त आहिनि उहे ॿाहिरि अहिड़ो को सिस्टम ठाहिनि हितां स्कॉलरशिप ते नौजवान खे घुराए उन्हनि खे रोज़गार ॾियनि इहो बेस्ट वे आहे इवन इहो मुंहिंजे ख़्याल में कंहिं न कंहिं कैपेसिटी में कमु थिए थो मूंखे पर्सनली ख़बर आहे साना वारा SSGP वारा इहे जेके दोस्त ऑलरेडी कमु कनि पिया हिन लेवल ते पर हिकिड़ो मासिस ते कमु करणु उहो तमामु ज़रूरी आहे ऐं हिकिड़ो इफेक्टिव वे सां ज़ाहिर आहे हुनजो पेस 5 जॻह ते सही आहे पर मां पर्सनली इहो फील कंदो आहियां त यार हीअ जेको हीअ टाइम आहे न 2022-23 में जेको कमु कयूं पिया असां थोरो पंहिंजे आस पास में नज़र त फेरायूं अगरि एयरलिफ्ट $1 मिलियन खे खणी सघे थी हेतिरा करे असां छो सिर्फ़ु CV राइटिंग जे मथां ऐं इहो कमु करे असां ॿाहिरि वञूं ऐं हुते जॉब कयूं लेंदी प्रोसेस आहे 5-8 साल जो प्रोसेस आहे अगरि 5-8 साल इवन मां तव्हांखे मिसाल ॾियां हींअर मुंहिंजो अलहमदिल्ला सुभाणे या परीहं असांजो जेको प्रोजेक्ट असांजो फाइनल थियण वारो आहे अगरि पोर्टा उहो प्रोजेक्ट खणी थी वञे त असांखे 100 खां 150 छोकिरा खपंदा डायरेक्ट विदिन 2 or 3 months जेके असांखे सऊदी में प्लेस करणा सही त इहो इम्पैक्ट आहे ठीकु आहे अगरि असांखे अहिड़े क़िस्म ॾिसो स्टार्टअप जॾहिं कंदो हाणे करीम ॾिसो करीम हज़ारनि छोकिरनि खे कयो बाइक या हज़ारनि छोकिरनि जी जॉब जो ज़रियो बणिजो त असां अहिड़े क़िस्म जा आइडिया स्टार्टअप अची सघनि था त उनजे असां इम्पैक्ट हाईफुल करे सघूं था त दोस्त जेके कमु कनि पिया ठीकु आहे कमु कनि पिया पर हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो निज़ाम हुजे हिकिड़ो सिस्टम हुजे जंहिंमें ॿिन्हिनि जो हे ॿई कमु थींदा हू दोस्त सिर्फ़ु फाइनेंशियली तव्हां सपोर्ट करणु बि सभु कुझु न आहे असुलु जेको मसइलो थो थिए न उहो असांजो जेको लोकल असां कमु पिया कयूं न असां केतिरा सिंसियर आहियूं इन में मुंहिंजो ज़ाती को मक़सदु न आहे मां पंहिंजे ज़ाती मक़सद खे थोरो परे कयां ऐं असां वॉलंटियरली असां अचूं कमु हुन में ठीकु आहे सस्टेनेबिलिटी हुजे कंहिं तरीक़े सां हुनखे मैनेज कयूं असां माण्हू मौजूदु आहिनि साईं असांजे यूनिवर्सिटी में मां लास्ट टाइम ॻाल्हि हली पई सिंधी यूनिवर्सिटी मां ऐं IBS अखर मां आहे सभिनी दोस्तनि मां कुझु दोस्त इंडिविजुअली कमु कनि पिया ऐं उनजो बि रोअण इहो हो जेको असांजी सिंध टेक वैली जो कॉन्सेप्ट आहे न रोअण इहो त साईं मां कमु त कयां थो उन ई यूनिवर्सिटी में उनजो जेको मथियो वेठो आहे न उहो उन लाइ वॾो बैरियर आहे उनखे परेशानी आहे त हे मुंहिंजे हेठां वारो बंदो हे कमु कीअं थो करे अच्छा जो नालो थी वेंदो उनजूं टंगूं गिरण में त असां वटि इहो कॉन्सेप्ट असां चयो यार सभ खां पहिरियों त गवर्नमेंट जो रोअण छॾियो यूनिवर्सिटी जी इंतिज़ाम में नथी ॾिए साइड ते कयोसि इहे कोन कंदा असांखे इंडिविजुअली पंहिंजी मां अगरि हिकिड़ो कलाकु ॾेई सघां थो
को बंदो को कलाक ॾेई सघे थो, कुझु बि कंहिं क़िस्म सभु कंहिं छोकिरे खे मेंटोर करे सघे थो, त इहे हिकिड़ा आइडियाज़ आहिनि जंहिंजे बेस ते बेसिक लेवल ते कम्युनिटी डेवलप थींदी। बाक़ी गवर्नमेंट खे पाण ई पोइ शर्म अचणु खपे यार, त असां अरबे रुपया अगरि असां सभु रखियो वेठा आहियूं, हेतिरा असां ब्यूरोक्रेट्स रखिया वेठा आहिनि, हेतिरा असां बंदा रखिया वेठा आहियूं, असां हेतिरे बजट खां पोइ ज़ीरो डिलीवर पिया कयूं, ऐं हे आम बंदा जेके पंहिंजे बेसिस ते आया आहिनि ऐं हू डिलीवर कनि पिया, हिकिड़ा फ्रीलांसर्स खे प्रॉपर असां काफ़ी सारी शयूं सोचियूं आहिनि। त असां हिननि छोकिरनि खे एक्सपोजर ॾींदासीं, हितां छोकिरा कुझु सिलेक्ट करे उनखे US में असां के 2 या 3 महीननि, जीअं मुंहिंजो केस हुयो, असां उनखे कोई एक्सपोजर, जीअं तव्हांजी ॻाल्हि कई, ईअं असां डिफरेंट कंट्रीज़ में असांखे एक्सपोजर ॾियूं, असां स्पेशल माण्हू असां घुराए करे सखर में लाड़काणे जे अंदरि वॾा वॾा फ्रीलांसर्स या स्टार्टअप एक्सपर्ट जेके आहिनि उहे वठी करे उन छोकिरनि जे साम्हूं ईंदा न, त पोइ इहा शइ ईंदी असां वटि। सही। अच्छा, ॿियो दुनिया में जेके वॾा वॾा इदारा आहिनि उहे हिक ॿिए खे सपोर्ट कंदा आहिनि, जॉइंट वेंचर कनि पिया, जेके JV जो नालो ॾियनि पिया, त JVs कनि पिया ऐं जॉइंट वेंचर करे का न का नई कंपनी करणु, कुझु हुन पैसा मिलाए कुझु। असां वटि भरोसे जो हिकिड़ो वॾो फुक़दान आहे, चवंदा आहिनि यार पार्टनरशिप कंदासीं त पैसनि खां बि वेंदासीं, दोस्ती खां बि खिली खीकारण खां बि वेंदासीं, त इन खे मुंहिंजे ख़्याल में प्रमोट करणु खपे, पाण में मथां मिलाइणु खपनि, कुझु पैसा मिलाइणु खपनि, ऐं को कारोबार अहिड़ो आहे जेके आउं फुल फ्लेज अकेलो नथो करे सघां कि ॿिए सां गॾिजी ॻंढिजी वियुसि, उन में पंहिंजो शेयर रखियुमि। कराची में असां ॾिसंदा वॾा वॾा जेतिरा बिज़नेसमैन आहिनि उन सभिनी 8 आना 4 आना 12 आना मिलाए करे काशी कंदा आहिनि। असां इहो कीअं करे सघूं था? जॾहिं JV जो कॉन्सेप्ट आहे, जॾहिं वॾी कंपनी हमेशह JV पंहिंजी लेवल जी कंपनी सां कंदी आहे, या उहो पंहिंजी नंढी लेवल ते या उनखां नंढी लेवल ते न, पर बीइंग ए सिंधी असां वटि इंडिविजुअल्स कारोबारी माण्हू हुजनि त ठीकु आहे, जेके ॿाहिरि कमु कनि पिया, सुठी ॻाल्हि आहे। उहे बाक़ी असांजो एज़ अ पर्सन हिकिड़ी क्रेडिबिलिटी हूंदी आहे न बंदे जी, त यार मां हिन सां कीअं कमु कयां, हिन जो पंहिंजो ट्रैक रिकॉर्ड छा आहे, अगरि मां कंहिं हिकिड़े जॉइंट जे अंदरि मां अचां थो त हिन जो पंहिंजो ट्रैक रिकॉर्ड छा आहे, हिन वटि का एक्सपर्टीज़, का स्किल्स, का अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे जेको मां हिन सां JV कयां त मूं वटि फ़ाइदो थिए। बदकिस्मती सां असां वटि इंडिविजुअल सां कुझु मिसाल मिलनि था, पर कलेक्टिवली असां वटि अहिड़ी का शइ सोच कोन्हे। इदारा कोन ठहिया असां वटि इदारा त आहिनि ई कोन, असां में कहिड़ा इदारा, प्राइवेट सिंध जी कहिड़ी वॾी कंपनी आहे जिन कमु कयो वञे। असां पाकिस्तान लेवल ते वॾो फुक़दान आहे, ॾिसो पाकिस्तान लेवल ते का बि असल में अगर तव्हां पाकिस्तान में ॾिसो न, कहिड़ी पाकिस्तानी कंपनी आहे जंहिंमें प्राइवेट 1 लख खां मथे जेके न उहे एम्प्लॉइज़ आहिनि, सभु सेठिया बेस्ड कंपनी। असां ग्लोबल त विया ई कोन आहियूं न। तव्हां टेक महिंद्रा ॾिसो, तव्हां अरमानी ॾिसो, तव्हां जेको न उहो इंडियंस ॾिसो, जंहिंमें 8-10 लख जेके न माण्हू उहे एम्प्लॉइज़ आहिनि। वजह छा आहे? ग्लोबल सोच आहे। त अॼु पाकिस्तान, अॼु इंडिया थियो, सुभाणे दुबई थियो, परीहं थियो, उहो ग्लोबली पर पाण एक्सपेंड कंदा था वञनि। असां में जेके बंदा आहिनि सफ़ा लिमिटेड, नैरो माइंडेड हिकिड़ी अप्रोच आहे, JV वारी अप्रोच असां में कोन्हे। गोरो तव्हांखे इवन जेके फ्रेंचाइज़िस आहिनि उहे बि एतिरियूं घणियूं कोन आहिनि, या त ॿाहिरियूं जेके उहे थोरियूं घणियूं आहिनि, बाक़ी जेके असां फ्रेंचाइज़िस में कमु कयूं था त उहे एतिरियूं कॉर्पोरेट न आहिनि। असांजो उहो असां वेठा जेके मेराणी यूनिवर्सिटी जे अंदरि न साईं हिकिड़ो साईं इनाम साहिबु हिकिड़ी ज़बर स्टार्टअप पाकिस्तान नौजवान कामयाबु नौजवान जो हिकिड़ो प्रोग्राम, हुते एंटरप्रेन्योरशिप जी ॻाल्हि पई हले। साईं हिकिड़ा ॾाढा ज़बरदस्त जुमिला चई, यार तव्हां एंटरप्रेन्योरशिप कंहिंखे था सेखारियो? असांखे सिंधियुनि खे। तव्हां हिस्ट्री ॾिसो, असांजे जीन जे अंदरि एंटरप्रेन्योरशिप शामिल आहे। बदकिस्मती सां हे 100-150 साल असां हिकिड़ा सफ़ा ज़मीन सां लॻी वियासीं, जो असां पंहिंजियूं शयूं विसारे वियासीं। असां में उहे शयूं मौजूदु आहिनि, पर असां डिस्ट्रैक्ट थी चुका आहियूं हींअर। अगरि असां प्रॉपरली अगरि दुबारा रीयूनियन असां हिकिड़ी का थिए, कंहिं तरीक़े सां थिए त असां हींअर बि करे सघूं था। हिकिड़ो पोटेंशियल मौजूदु आहे असांजे अंदरि, बशर्ते की उहा सोच, उहो हिकिड़ो बंदो पंहिंजो रस्तो ई भुलिजी वेंदो आहे, त उनखे वापसी त निशानी कोन्हे न। कम से कम रस्तो त यादि हुजे। असां उन शइ खे ॻाल्हाइण त शुरू कयूं त यार असां नौकर न आहियूं। असांजी हिस्ट्री ॿुधाए थी त असां उत्तम रहिया आहियूं पूरी दुनिया जे अंदरि। सिंध जो हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे। असांजे जेके हींअर जेके असांखे हिकिड़ो ब्रांड कयो वियो आहे त साईं जी फलाई सफ़ा नाहिल क़िस्म जा माण्हू न, असां पर पाण खे प्रूव कयूं यार, छो असांजो ही अमल आहे, हिन अमल जे तहत असां तव्हांखे करे ॾेखारींदासीं। असांजी कंपनी, मां हींअर पोल्टा जी थो ॿुधायां, मां इस्लामाबाद में जॾहिं हूंदो आहे न, मां काफ़ी कॉम्पिटिशन विन किया। उते मूंखे जुमिला ई हूंदा यार तुम कहाँ से आयो, ये तो लोग हैं ही नहीं आपके, ये तुम कैसे कर रहे हो। इवन पोल्ट्री में जब मैं वैसे तो पोल्ट्री वालों ओनर हो जी, यार आप तो, मुझे पता है कि आपकी तो डिग्री फ्री में मिलती है, फला आपके तो बड़े नाहिल किस्म के लोग हैं। मोने एक जुमला में मुझे ये जो सोल्यूशन आपके साथ मैं लाया हूँ, पहले कोई लाया आपके पास? बोला नहीं, ये तो नहीं। तो है ना, आप अंडर एस्टिमेट क्यों कर रहे हैं? अंडर एस्टिमेट असां कयो वियो आहे, पर इहो असांजे मथां ॾिसो, मुखालिफ़ हमेशह मुखालिफ़ ई रहंदो आहे। असुलु दम असां में हुअणु खपे, असां पंहिंजे पाण खे प्रूव कयूं त यार अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां तव्हांखे साबित कंदासीं त असांजे छोकिरनि में जेतिरो स्किल्स आहिनि। इवन जॾहिं मां US में हुयसि त उन वक़्तु ज़ाहिरा मूं वटि पैसा बि कोन शुरूआति में, त जिते हिते मुंहिंजी टीम जॾहिं कमु पियो कयो, ऐं उहो कमु मोस्टली फ्री ऑफ कॉस्ट हुयो। असां हिकिड़ो वॉलंटरी 1.5-2 साल हिकिड़ी स्ट्रगल हुई, पैसा बि कोन, मां पंहिंजी जॉब क्वाइट करे चुको हुउसि, हिकिड़ो काफ़ी मसइला हुया। त उते जेको मुंहिंजो मेंटोर हुयो न, उन चयो यार अच्छा राति जो असां उते 5 बजे सुबुह जो ॾींहं जो उहो ॿुधाईंदो छोकिरो, साईं हे वेबसाइट ठही आहे, हे कमु थी वियो आहे।
मां हुनखे ॾेखारियो चई यार छोकिरा केरु पिया कमु कनि तोसां मूं चयो साईं मुंहिंजा पर छोकिरा जी पोइ हींअर राति हींअर हिते अगरि ॾींहं जा 5 पिया थियनि त मीन्स पाकिस्तान में राति जा 5 पिया थियनि मुंहिंजो साईं बिल्कुलु जी पोइ हिन टाइम ते तुंहिंजे पैसा घणा थो ॾे मुंहिंजी पैसा हिनखे 1 रुपयो कोन थो ॾे जी इम्पॉसिबल अगरि तो वटि अहिड़ी टीम आहे पोइ हुन बंदे जा वर्ड थो ॿुधायां जी अगरि तो वटि अहिड़ी टीम आहे त पाकिस्तान जी पहिरीं यूनिकॉर्न जेकी $1 बिलियन खे क्रॉस कंदी कंपनी न उहे तव्हांजा माण्हू ठाहे सघनि था इहा जेकी क्वालिटी आहे न सिंध जे अंदरि जेकी क्वालिटी आहे न ॾिसो साईं मां चवंदो आहियां सिंध वन ऑफ द बेस्ट मॉडल थी सघे थी छो जो फ्रस्ट्रेशन जॾहिं हूंदी आहे जॾहिं बंदे जे अंदरि टैलेंट मौजूदु हुजे जॾहिं बंदे जे अंदरि हिकिड़ी स्किल्स बि हुजे ऐं उहो पंहिंजे इर्द गिर्द ॾिसे त हिकिड़ो मैट्रिक पास अनपढ़ क़िस्म जो माण्हू जेको आहे उहो अरबपति करोड़पति लॻो पियो आहे यार मुंहिंजी BS MS का ज़ाया थी वञे ज़ाहिर आहे रूट इहो ई त शायदि मां उतां कंहिं माण्हू जो असांजा मूंखे मिले या फ्रस्ट्रेशन आहे इन फ्रस्ट्रेशन खे अगरि असां सही तरीक़े सां रीडायरेक्ट कयूं न कंहिं ॿी शइ ॾे एंटरप्रेन्योरशिप ॾे इन शइ ॾे त असां वॾा एंटरप्रेन्योर थी सघूं था असां वॾा स्टार्टअप करे सघूं था असां त सिंध जे नौजवान खे बजाए जो मायूस थिए सभ खां पहिरीं त इहो पंहिंजे ज़हन में लाइ मूंखे ॾाढो ॾुख थियो जो GST PST लाइ हींअर हल भेणा हिकिड़ो कंप्लीट हिकिड़ी उहो हली यार तूं MS आहीं तूं BS आहीं तोखे लाइक़ु न आहे तूं या तूं जेकी 5 ग्रेड जी जेके जॉब लाइ तूं एतिरा धिका था पियो खाई हिकिड़ो अजीब जमे गफ़ीर हिकिड़ो जेको हलियो पियो सिस्टम त डायरेक्शन कोन्हे हिकिड़ो त डायरेक्शन खे सतही सोच आहे हेसि ताईं टारगेट आहे इन बसि इहो अचीव थी वियो दैट्स ऑल हिते छाकाणि त हिते मुंहिंजो कंफर्ट ज़ोन आहे हिते अगरि आउं अची वियुसि त माना इट मीन्स की मां कंफर्ट ज़ोन में अची वेंदुसि पोइ मुंहिंजे लाइ आसानी थींदी मूंखे पघार मिलंदी घर मुंहिंजो हिते आहे मोटरसाइकिल में तेल पियो पवंदो रहंदो बसि शादी कंदुमि ॿार ॼणी ॾींदुमि हुनखे बि मास्तरी वठी ॾींदुमि पोइ असांजो इहा सतही सोचा त इहा जेका असां वटि इहा सोच बेसिकली असां चवंदा आहियूं त असां वटि मिडिल क्लास आहे ई कोन या अपर क्लास आहे या लोअर क्लास आहे बाक़ी जेको ॿियो जेको हिसाबु किताबु आहे इहो टोटल वर्किंग क्लास आहे हिनखे असां मिडिल क्लास नथा चई सघूं वर्किंग क्लास आहे कमु कंदो किचन ॿरंदो कमु न कंदो वेठो हुजे त लंगर खाने ते बिल्कुलु वर्किंग क्लास आहे मिडिल क्लास न आहे मिडिल क्लास वरी थोरो शयूं ऑटो ते रखंदो आहे मिडिल क्लास त असां वटि इहे जेके टेस्टूं ॾियणु नौकिरी जे पोयां भॼणु सभु शयूं त इहे इन जी सोच इहा ई आहे त बसि ईअं ई करिणो आहे पॉज़िटिव सोचियूं अॻिते जी सोची तव्हांजी ॻाल्हि आहे हुनखे 4 अखियूं 4 हथ इहे ऐं उन्हनि वटि बि 24 कलाकनि खे 44 कलाक उन्हनि खे इन्हनि खे कीअं यूटिलाइज़ कनि था थिंग्स टू डू कीअं था कनि लिखनि कीअं था कनि कीअं था अमल छा था कनि असां यार जल्दी कयूं मंझंदि जी मानी खाऊं सुम्हूं लस्सी पियूं सुम्हूं पोइ ॾिसंदासीं गर्मी ॾाढी आहे केरु वञे लस्सी इन लाइ असां कल्ह असांजी बाय द वे जे मीटिंगुनि में बि ॻाल्हि थी त असां वटि रोल मॉडल्स न आहिनि असां सम्झूं था त या त तरीक़ो इहो ई आहे इहो कयोसीं ठीकु आहे या त ॿियो हल ई कोन्हे बसि वेठा वञो पोइ ग़लति ॻाल्हियुनि हलिया वञो असां इन करे जेको हीउ सिंध टेक विली जे अंदरि असां हिकिड़ो आइडिया रखियो न असां चयो असां हर ॻोठ में वञूं हर तालके में वञूं उतां में हिकिड़ो छोकिरो उन्हनि मां ई कढूं जंहिं जेको पोर्टफोलियो हुजे उहो साम्हूं जी स्टोरी हुनखे साम्हूं करायूं बाबा तूं कमु कीअं कयो तूं त हिन ॻोठ मां ई न मूंखे ख़बर पई मुंहिंजे ख़्याल मीरपुर ख़ासि में बल्कि हिन थर साइड जेको छोकिरो जेको अंब जे वण ते मथे चढ़ी वेंदो सिग्नल खां कंहिं कैच करण लाइ उते वेही करे कमु कंदो हाणे उहो छोकिरो वरी लेवल ते कमु करे पियो त जॾहिं पंहिंजे ॻोठ मां जॾहिं रोल मॉडल तयारु थी वेंदो न त यार हे मुंहिंजे साम्हूं जो छोकिरो अगरि कमु करे चुको इट मीन्स यार मां बि करे सघां थो त असां में रोल मॉडल्स ईंदा न पोइ सोच चेंज थींदी अदरवाइज़ त हीअ जेको करंट वेव आहे न महांगाई जी हीअ घणो डैमेज कंदी असां वटि त वरी ॿी सोचा त जेकॾहिं हिन दुकानु खोलियो आहे कपिड़े जो हलेसि थो त मां बि कपिड़े जो दुकानु खोलियां ऐं हुन खां पोइ 10 ॾींहंनि खां पोइ 10 दुकान ॿिया खोलंदा 10 ॼणा वारे वेठा हूंदा छा पैगाम ॾींदो ॾिसण वारनि लाइ अली मुज़ा भाउ ख़ैर इन ते मां पहिरीं कमेंट्स कया त डिमांड खे पहिरीं ॾिसजे मां कारोबार ब्लाइंडली न कयां मां पहिरीं ॾिसां त यार डिमांड आहे मां अगरि पिज़्ज़ा खपायां मिठी में ठीकु आहे या KFC खपायां मिठी में त मां त नाकामी थी हमेशह डिमांड ई सप्लाई खे ॾिठो वेंदो आहे पोइ हुते बाक़ी जेको पैगाम आहे सिंध जे लाइ स्पेशली यूथ पंहिंजो पाण खे इहे ट्रेडिशनल मेथड्स खे इहो जॉब जे चकर में छॾियो इवन IT जो छोकिरो मां सम्झंदो आहे इहो पंहिंजो पाण सां वॾे वॾो ज़ुल्म थो करे उहो सिंध गवर्नमेंट जी जॉब थो करे इहो वॾे में वॾो ज़ुल्म आहे उन लाइ यार तूं हीरो ई तूं तमामु घणो कुझु करे सघे थो तूं कहिड़े कचिरे में पंहिंजे पाण खे ज़ाया थो करी तोखे वञण जी ज़रूरत कोन्हे हुते तूं नयूं स्किल्स सिख ऐं उन जे स्किल्स जे बेस ते तव्हां ग्रुपिंग करे के आइडियाज़ खणो ऐं हिते अचो हींअर दुनिया ओपन आहे साईं दुनिया ओपन आहे तव्हांखे पैसा ॾियण लाइ माण्हू वेठा आहिनि पैसनि ॾियण वारो मसइलो न आहे पैसनि ॾियण जो बिल्कुलु मसइलो न आहे मां तव्हांखे ॿुधायां हींअर बि मां तव्हांखे ॿुधायां मां पर्सनली पैसा डिक्लाइन कंदो आहियां मुंहिंजी मूंखे ज़रूरत ई न मां छो वठां था भला त माण्हू ॾियण लाइ पैसा वेठा आहिनि बशर्ते के उनजो तरीक़ो अचे स्टार्टअप इको सिस्टम जेको हींअर हले पियो इन में सिखूं असां आइडियाज़ खे कीअं
नर्चर कजे, आइडियाज़ खे कीअं मथे खणी अचिजे, पोइ कहिड़नि कहिड़नि फोरम ते पाण खे जेको न प्रेज़ेंट कजे, पोइ माण्हुनि सां कीअं इंटरेक्ट कजे ऐं पोइ सिस्टम तव्हांजो थी वञे सघे। हिकिड़ो स्टार्टअप या ॿ स्टार्टअप सही सिंध जी तक़दीर खे बदिलाइण लाइ हिकिड़े फेसबुक जी ज़रूरत आहे। 10 खां 15 सालनि में अगरि असां हिकिड़ो बि स्टार्टअप खणी आयासीं न त हीअ सभु शयूं चेंज थी वेंदियूं। इंशाल्लाह। ठीकु आहे। वॾी महिरबानी मुज़फ़र तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, क़ीमती राय खां सभिनी खे आगाह कयो, वॾी महिरबानी। ऐं सभिनी ॾिसण वारनि जे लाइ बि इहा ई दुआ आहे त शायदि रब पाक असांखे कुझु करण जी तौफ़ीक़ अता करे ऐं कुझु सोचूं, कुझु नओं सोचूं, को आइडियाज़ ते कमु कयूं। जेके हाराईंदड़ हूंदा आहिनि न उन्हनि वटि हमेशह बहाना हूंदा आहिनि, लूज़र्स वटि हमेशह एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि। जेके विनर्स हूंदा आहिनि, जेके कामयाबु थींदा आहिनि, उन्हनि हमेशह आइडियाज़ हूंदा आहिनि, हू आइडियाज़ ते ॻाल्हाईंदा आहिनि। त आइडियाज़ ते ॻाल्हाइणु सिखूं ऐं कामयाबी माण्हू सभिनी खे लाइ कामयाबु कंदो। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त, दुआ में ज़रूरु कजो यादि। तेसीं ताईं अलाह निगहबान।